बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सोराब सूमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, सूमर खां वठी जुमे ताईं तव्हांजो असांजो साथ हूंदो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं। सो अॼु असां सोचियोसीं त जीअं असांजे डायरेक्टर साहिबु अज़हर जोकियो साहिब जी इहा कोशिशि आहे त हिन प्रोग्राम खे इंफॉर्मेटिव बणाइजे, सुबुह साण तव्हांखे का नॉलेज ॾिजे, का ॼाण ॾिजे, जंहिंसां अव्हांजे मसइलनि जो हल बि निकिरी अचे। ऐं ख़ासि करे अॼुकल्ह मसइला तमामु घणा वधी विया आहिनि। केतिरनि माण्हुनि जा केसिस बि आहिनि। असां वटि केस एतिरा वधीक आहिनि, एतिरा वकील कोन आहिनि, केस तमामु घणा आहिनि। ऐं उहे पोइ केसनि में माण्हू रुली रुली आख़िर माण्हू फोत थो थी वञे, पर केस ख़तमु कोन था थियनि। अॼु असां वटि तमामु बहितरीनु वकील साहिबु आहिनि, पाण रिटायर्ड सिविल जज आहिनि, सीनियर सिविल जज रही चुका आहिनि ऐं हाणे बि वकालत कनि पिया, प्रैक्टिस जारी आहे हिननि जी। मोहम्मद शरीफ़ बुरड़ो साहिबु असां सां गॾु आहिनि साईं, प्रोग्राम में भलीकार चऊं था। सुबुह साण धरती में धरती स्टूडियो में तव्हांजी वॾी महिरबानी। हालांकि तव्हांजो क़ीमती वक़्तु हूंदो आहे सुबुह सुबुह जो, ख़ासि करे कोर्ट में केस लॻल हूंदा आहिनि, हुते पहुचणो हूंदो आहे, पीअर थियणो पवंदो आहे। फ़क़ीर इनायत बुरड़ो अॼु सफ़ा ऐं बुसो बुसो वेठो आहे, सिंगर न पहुतो आहे शायदि, अञा अचे थो, रस्ते में आहे। सही आहे, ट्रैफ़िक में किथे मथां फाथल हुजे। ऐं हेॾां हिकिड़ो साहिल बि वेठो आहे असां वटि, जेको जंहिंजो नालो आहे दादन दाही। कंहिं ते दाही आहे इहो हिन खां पुछंदासीं बाद में। थोरी साईं तव्हां आरामु कयो, थोरो सुबुह सुबुह रोअणु सुठी ॻाल्हि न आहे। इन करे मूंखे विहारो अथऊं मॉर्निंग शो में, त सुबुह सुबुह थोरो माण्हू खे कुझु ख़ुशियूं ॾियूं, खिलायूं थोरो। तव्हां वरी सुबुह जो रोअणु शुरू कयो, मनोस मुंहुं खणी अची वेही रहिया सुबुह सुबुह जो। असां वटि शरीफ़ बुरड़ो साहिबु मौजूदु आहिनि साईं, माशाल्लाह। तव्हां पहिरियां वकील हुयो, पोइ जज? पहिरियों वकील हुयुसि 89 खां। अच्छा। ऐं 96 में जज थियुसि। पोइ वरी 2016 में मां पाण पंहिंजो रिटायरमेंट लिखी ॾिनी। अच्छा। ऐं वरी प्रैक्टिस स्टार्ट कयमि हिते कराची में। पहिरियों वकालत मां ख़ैरपुर में कंदो हुउसि। अच्छा। तो मुंहिंजी नेटिव प्लेस ख़ैरपुर मीरस। ख़ैरपुर मीरस। अच्छा, ख़ैरपुर मीरस। पोइ जज बि उते ई थियुसि माशाअल्लाह। पोइ वरी थोरा आउट सिंध रहियासीं 20-22 साल। अञा रहे पियो टाइम, हे साल बि आहे अञा। अच्छा। हा, माना अर्ली रिटायरमेंट वठी छॾी पाण? वठी छॾी पाण। अच्छा, छाजे करे जज में मज़ो न पियो अचे? उनजो सबबु इहो आहे त असांजे मुल्क में पेपर जस्टिस आहे, नेचुरल जस्टिस कोन्हे। अच्छा। जेके पेपर ठही अचनि था कूड़ा सचा, फ़ैसिला उन्हनि ते ॾियणा पवनि था। ऐं नेचुरल जस्टिस कोन्हे त हक़ीक़ी माण्हूअ खे कहिड़ो ॾुखु आहे, हुन सां कहिड़ो प्रॉब्लम आहे, ऐं माण्हू जेको आहे सो कहिड़ी तकलीफ़ में आहे, इहो कोन्हे। जज ते ज़िमेदारियूं बि वधीक हूंदियूं आहिनि। ज़िमेदारियूं आहिनि। जेकॾहिं पेपर जस्टिस कंदो त भला ख़ुदा वटि जवाबदेही थींदी, उते अलॻि हिसाब ॾियणो पवंदो। सिर्फ़ु अलाह साईं वटि न, पर हिते दुनिया में बि पंहिंजे हायर अथॉरिटीज़ जीअं हाई कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, उन्हनि जे अॻियां बि कुझु चन भुला। अच्छा। तंहिंजे करे पोइ सोचियोसीं त भला जेकॾहिं असां इन मामले खे सही नमूने सां सम्झूं था त इंसाफ़ न पियो थिए, जॾहिं कॾहिं त पोइ भला रिटायरमेंट वठी पंहिंजी वकालत शुरू कईसीं। उहो वकालत शुरू कईसीं। माशाअल्लाह। माना इहो चई सघिजे थो त जेके हाणे जज आहिनि जेके, त उहे बि छा पेपर? सभिनी खे जनरली इहो आहे त सर तव्हांखे मिसाल मां ॾियां त जीअं हिकिड़ो किथे कंहिं ॿाहिरि चो सूरत ते कंहिं ते मर्डर थिए थो, त उते मर्डर कंदड़ माण्हू त मर्डर करे भॼी था वञनि, ऐं उहो जेको मक़तूल आहे उनजो वारिस हिकु बि कोन्हे। हाणे इतां नाइंसाफ़ी शुरू थी थिए। उहे वारिस अची थाणे ते फ़रियाद दाख़िल कंदा, वाक़ई क़तल त थियो आहे पर स्टोरी पूरी कूड़ी हूंदी। मां गॾु हुयुसि मोटर साइकिल ते, असांखे हकल ॾिनऊं त भॼी वञो, असांजा दुश्मन मारींदासीं, साम्हूं असांजे बंदूक हुयूं, मरी वियो, सॼो कूड़। पोइ इहे वॾा मुंशी पैसा वठी अहिड़ो केस था ठाहिनि जो उन कूड़ी स्टोरी में माण्हू टंगियो वञे। पोइ वरी इहे गवाह जॾहिं कोर्ट में अचनि था, वकील साहिबान उन्हनि खां सवाल पुछनि था त बाबा तव्हां कहिड़े कलर जा कपिड़ा हुनखे, हिकिड़ो चवंदो नीरे कलर जा, हिकिड़ो चवंदो सफ़ेद कलर जा, ईअं कंट्राडिक्शन वठी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी, उहो माण्हू आज़ादु थियो वञे। हक़ी माण्हू बि आज़ादु थी वञे कॾहिं कॾहिं, कॾहिं नाहक़ी सज़ा में अची वञे। त जेके काग़ज़ ठाहे थो थाणे वारो, अहिड़े नमूने सां सिविल केसनि में बि ईअं आहे। त जेकॾहिं कंहिंजी ज़मीन आहे, उन जूं कूड़ियूं ढल जूं रसीदूं ठाहियो, एग्रीमेंट ठाहियो, CNIC हणी कोर्ट में केस दाख़िल कयो, तव्हां कलमे ते बयानु ॾींदव, तव्हांजा गवाह बयानु ॾींदा, कूड़ा गवाह हूंदा। हा, कूड़ा गवाह हूंदा त असांजे साम्हूं हिन 10 लख वरिता, नोट कहिड़ा हुआ सभिनी खे सम्झाए चवंदा बाबा 5-5 जा। उहे पेड जेको आहे गवाह हूंदा आहिनि, पेड गवाह हूंदा आहिनि। पोइ हाणे जेको वीचारो मालिक आहे उन वटि सवाइ न कर जे कुझु कोन्हे, इनकार साईं मां न विकियो आहे, मां पैसा न वरिता आहिनि, बाक़ी उनजा गवाह छा चवंदा, असांजे साम्हूं न वरिता अथई। माना इहो पेपर जस्टिस इहो आहे।
अच्छा कूड़ा पेपर ठही हिकिड़े माण्हू जी ज़मीन ई विकामी वई। ऐं इहो चवंदा आहिनि साईं मां फिल्म में ॾिठो हिकिड़ो डायलॉग हुयो त जज खे पहिरें ॾींहुं ख़बर पइजी वेंदी आहे जॾहिं हुन जे साम्हूं केस ईंदो सब आहे जब त खुदा केरु हुस्न ॾोही आहे केरु न आहे। चवंदा आहिनि माण्हू से जब खुदा हुस्न देता है तो नज़ाकत ख़ुदि ई आ जाती। जंहिं कुर्सीअ ते जेको वेहे थो ड्राइवर पंहिंजी सीट ते वेहे थो, हा ॿिया पोयां वॾा ऑफिसर वेठा अथसि, पर अकुल हिन खे हलाइण जो वधीक आहे हा त मां किथां वञा। जज जॾहिं कुर्सीअ ते वेहे थो त फेस वैल्यू ॿुधाए थो त हे मुलज़िम आहे, हा हे मज़लूम आहे, उनखे स्कैन करे वेंदो आहे जज सॼो थी पंहिंजे थो वञे, तजुर्बे जी सॼो थी थो बुनियाद वञे, हे मज़लूम आहे, हे ज़ालिम आहे, इहो सम्झो पर थो पोइ वञे। बि हिकिड़ो हलंदी आहे हिकिड़ो लवाज़मात हूंदा आहिनि त इवन केस इन हलाइणो सिविल पवंदो केसनि में या फैमिली केसनि में हा उन्हनि में बि सम्झो थो वञे त भला हिन वीचारी माई सां नाहक आहे या मर्द सां नाहक आहे, इहो सम्झी थो जी वञे। हेॾा असां वटि मर्द वेठो आहे हिकिड़ो हिन बि को फैमिली इशू आहे साईं को जी, जी, फैमिली साईं। कोर्ट में तव्हां जेको किसो छा मसइलो आहे साईं तव्हां छा इशू छा आहे? सही हाणे मां कीअं चवां साईं, हाणे जज बि रहियो आहे, साईं वकील बि आहे हाणे वकील बि आहे साईं। तव्हां पंहिंजो मसइलो पेश कयो। मसइलो त मूंसां जेको थियो आहे ॾाढो थियो आहे, मूंसां साहुरनि बि कई आहे, हाणे साहुरनि खां पोइ मूंसां हाणे वकील कई आहे पंहिंजी। साईं मां अर्ज़ु इहो कयां थो मुंहिंजे केस खे थोरो सम्झो, बिल्कुलु ॿुधाए सही का मूंखे राय ॾियो। जी पर ॻाल्हाइजो सच वकील सां कूड़ न ॻाल्हाइजे न कॾहिं। जेका ॻाल्हि हुजे क्लियर ॿुधाइजो। उहो त चहिरो स्कैन कंदो न, पर तव्हांजो चहिरो एॾो वॾो आहे स्कैन कंदे कंदे 3-4 कलाक लॻी वेंदा। न न ईअं न आहे साईं, पाण सम्झे थो। जी साईं मां असल में हिकिड़ी छोकिरी सां मुंहिंजो प्यारु थी वियो, मूंखे छोकिरी चयो त तोसां इश्क आहे, मां तोसां शादी करणु चाहियां थी। मां चयो ठीकु आहे। छोकिरी तव्हांखे चयो? हा न, अहिड़े मुंहं खे बि चएं? उहो चवंदा आहिनि न दिलि लॻे गधे से तो परी क्या चीज़ है। अच्छा उहो गधी से किसो आहे न, गधे से न गधी से गधी से मिसाल नथो अचे। गॾो वेठो आहे साम्हूं त वरी गॾ यादि अची वई त मां आईनो रखियो आहे छा तव्हांजे साम्हूं भला? हा ईअं ई आहे अच्छा हेॾा आईनो लॻल आहे हुन में। साईं किला हुन ॾुख जो केस आहे। अच्छा साईं असल में ईअं थियो, मां शादी करणु जॾहिं वियुमि त घर वारनि जी त न ॾिठल ई न माई, उन्हनि ॾिठी, उन्हनि चयो तूं कहिड़ी पसंदि कई आहे? मां चयो छो, केॾी ख़ूबसूरत आहे, सुहिणी आहे, तव्हांखे छा आहे? की सुहिणी सफ़ा न आहे। मां चयो तव्हां मुंहिंजी अखियुनि सां ॾिसो न केॾी भली आहे, मूंखे शादी करणी आहे, मूंखे ज़िंदगी गुज़ारणी आहे, तव्हांजो कमु न आहे, मां कयां थो शादी। वठी आहे, जॾहिं निकाह थियो, मां अंदरि जॾहिं वियुमि कमरे में, तव्हां पंहिंजी घरवारी सां शादी कई? घरवारी त पोइ थी न, निकाह थिए पियो न अञा। जॾहिं वियुमि मां हीअं घूंघट जो मथे कयो त हे त फिल्म ई ॿियो आहे। पूरी छा थियो? मां चुजांसि छा आहे, तूं केरु आहीं? चई मां तुंहिंजी ज़ाल। मां चयो कीअं ज़ाल, मां जेके ॾिठी उहा ॿी, तूं ॿी आहीं? चई न मां साॻी आहियां, असल में मुंहिंजो जेको मेकअप थियल आहे घणो, हाणे मां कुंवार जे रूप में आहियां, घरु हलंदासीं, बूथ धोईंदुमि, मां तूं सुञाणींदे पाण। हाणे उते जॾहिं मां वठी वियो आहियां, घरु वठी वियो आहियां, सुबुह जो वञी बूथ जो धोत थिए त फिल्मी टी आहे। हाणे हिन जे लाइ मां हुनखे जान छॾाइणु छा चाहियां। धोखो थियो आहे तव्हां सां? धोखो थियो आहे, ॾेखारियो हिकु ॾींहुं ॾिनऊं ॿी। हाणे हुनखे डिवोर्स करणु चाहियां थो पियो, वकील खे हिक खे पैसा ॾिना, उहो वणी ज़ाल सां मिली वियो, वरी हुनखे छॾियुमि, वरी ॿिए सां वकील कयुमि, उहो वरी ज़ाल मुंहिंजी पैसा ॾिए थी वधीक अलाए छा, वरी उहो बि हुन सां मिली वियो। हाणे ज़ाल तव्हां सां गॾु रहे थी या पंहिंजे पेकनि में थी रहे? साईं मां किथे थो रहांसि, मां हुनखे कढी छॾियो आहे। मां चयो न हिन कढी छॾियो आहे, वरी हिन जेको वकील कयो त मुंहिंजी तव्हां वकालत कयो, हिन जी घरवारी हुन सां सेट थी वई, वरी वकील सां सेठ। वकील सां सेठ थी वई। वकील हुन में भरिजी खे बीठो। जेको मां सम्झां थो तव्हांजे फेस वैल्यू मां ॻाल्हाइण मां, त वकील खे तव्हां फी न ॾिनी हूंदी। फीस में 50,000 रुपया ॾिनी। पंज कुझु बि घटि न, ॾिना आहिनि। हे 50,000 तव्हांखे ॾियणो वकील साहिब खे। 50,000 ॾियां मां खां आसूदा हो लखु ॾींदा, पोइ ईअं त न न थिए ईअं न ज़बान करे, में आहे। कुझु त हुनखे मिले, सुठा पैसा त मिलनि न, न मिलिया आहिनि तॾहिं वकील साहिब हुननि सां मिली वियो आहे। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं मिली वियो आहे त तव्हां ॿियो वकील कयो, हा ख़र्चु कयो, पैसा चोथों ख़र्चु वकील कयो, कयां थो साईं मां। पंजो कयो। वकील त सब बि बदिलाइबा आहिनि। बाक़ाइदे चेंबर भरिया पिया आहिनि हा असां तव्हां ॾिसो सियासी माण्हू ॿिया टिया कई वकील बदिलाइनि था। बाक़ी सही था चओ, वधीक पैसा ॾियां त हिकिड़ो ई वकील हुजे, 5,000 ॾेई मां
हाणे पंजो वकील 25,000 उहो ई न ॾेई- इन ते ॿियो मूंखे वरी छा साईं- आहे त वकील साहब मथां तव्हां में बि खामियूं ॾिसंदो हुजे, हा तव्हां मथां माईअ खे मेंटेनेंस न ॾिनो आहे, ख़र्चु न ॾिनो आहे। हुन मेंटेन कयो हूंदो सुठो उन सां ख़र्च सां मां पूरो थो पवां साईं। ॾिसो न, इहो ई। हेतिरो बूथ हेतिरो अथसि, मेकअप करे बूथ खे हेॾो करे थी त हिते किला लॻनि उहो ई आहे मेकअप जा, ॻाल्हि, मां ॾिसो काॾो तव्हां पूरो हुनखे पवां। ख़र्चु न ॾेई सघिया। हा असुल ॻाल्हि इहा आहे, ईअं ई साईं, कपिड़ा लटा, मेकअप ऐं खाधो पीतो ऐं हुनजे राहत जे लाइ आसाइश, घुमण जे लाइ गाॾी, इहे सभु खपनि न। कुंवार जेका नई ईंदी उन फीस जा जो बि नखरा। मसइलो हूंदो आहे साईं। हा। हाणे ॾिसो न, हिकिड़े अमराज साईं पुट खे फांसीअ जी सज़ा आयल हुई, वकील ॾे वियो हिकिड़े ॾे, हुनखे चयईं त यार मुंहिंजे पुट खे फांसीअ जी सज़ा आई आहे, हाणे कीअं थींदो? हुन चयोसि बिल्कुलु जेको आहे तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो, 50,000 रुपया लॻंदई। हुन चयो साईं ॿाहिरि निकिरी चई 50,000 थो वठे वकील, काॾों इहो बचाईंदो मुंहिंजे पुट खे? ॿिए वॾे वकील ॾे वियो, हुनजी 5 लख फीस हुई, हुनखे फीस ॾिनई, वरी केस बि हाराए वियो, पुट खे फांसी अची वियसि। कुझु अरसे खां पोइ पहिरियों वारो वकील हुनखे मिलियो अमराज खे, ॾे ख़बर, वरी आई ई न, 5 रुपया घटि ॾियां भला, अच त हा। चई न साईं, मुंहिंजी वरी दिलि चयो त हाणे तव्हां वठो ई था 50,000 फीस, छा तव्हां मुंहिंजे पुट खे बचाईंदव? चए पोइ, चयो हाणे वॾे वकील ॾे वियुमि जंहिंजी 5 लख फीस हुई, उहे बि ॾिनमि। चए पोइ बचियो पुटु? चए न साईं, पोइ बि फांसी अची वियसि। वकील चयो ॾिठई, साॻियो ई कमु तव्हांजो 50,000 में पोइ करायां, तव्हां न मञो, साॻियो ई 5 लख भरियो, कमु त उहो ई थियो। इहो ई तव्हां माना ख़र्चु न कयो हूंदो। ख़र्चु हाणे हाणे मां काॾों तव्हां वठां? जेतिरा ॾींहं लॻायो था तव्हांजो नुक़सानु आहे, जेतिरा ॾींहं लॻंदा ओतिरो मेंटेनेंस माना ख़र्चु महीने जे हिसाब सां तव्हां खां उहो क्लेम कंदी कोर्ट में, ऐं तव्हां बाउंड आहियो त ॾियो। अहिड़ी शादी छो कयो? हाणे कयव त उनखे मेंटेन कयो, केस नथा बि करे ख़तमु नथो सघो थिए साईं। मां केस 25 न थींदो सालनि जो हुउमि, मां 25 सालनि जो हुउमि, मां इहो केस विधो, इहो केस विढ़ंदो थो अचां पियो। हाणे मुंहिंजी 60 साल जी उमिरि थी आहे, केस अञा हले थो। केस हलंदो न। तव्हांजी कोताही आहे, ख़र्चु कयो, वकील वॾो कयो, उनखे पैसा ॾियो घणा। हाणे माना तव्हां घरवारी ते केस बि कयो आहे, ऐं वार तव्हां अछा थिया आहिनि उन्हनि खे बि केस कयो था, हुन वारनि खे बि केस आहे, ॾाड़ीअ खे बि केस कोर्ट कयो था, में बि केस आहे, हा, माना कलर कयो था जेको। माना ज़िंदगी तव्हांजी केसनि में आहे। केसनि में आहे साईं। केसनि में माण्हू आहे। इहो आहे। एतिरे क़दुरु जो साईं भिरूं जेके आहिनि आईब्रोज, उहे बि वाइट थी विया आहिनि, उन्हनि खे बि केस कंदो आहे। उन्हनि खे बि केस कंदो। वक़्त खां अॻु अछियूं थियूं त केस कंदो मान, छो न केस कंदो मान? सही सही सही। मां सां जेको दोखे जो जिथे दोखो आहे न, उते केस आहे। वाकई हूअं असां ईअं थींदो आहे छा? जीअं हिननि जो किसो आहे त अलाए सर मनगढ़ किसो त एॾो ॿुधाए। लिंगरान न थींदो आहे, पर इहा कोताही या त हिन जी आहे, वकील साहब खे फी नथो ॾे, या वकील साहब जी आहे वाकई हिन जे चवण मुताबिक़ हुन सां मिली वियो आहे। ईअं त चकर न हुयो को, तव्हांजी घरवारी जो पहिरियां खां चकर हुयो हुन वकील सां? अलाए साईं, हिकु आहे छा वकील? जेको वकील सभु हुन सां मिली था वञनि, जेको वकील मां थो कयां, मां वरी घर वारो हुन सां सेट थी हले छा? हुसन वारी शइ खे त हर को पसंदि कंदो आहे, हिन में को डाउट पोइ कोन्हे। साईं असां वटि फीमेल वकील बि त आहिनि न। मां हिकिड़ी जॻह ते बोर्ड ॾिठो, लिखियल हुयो लेडीज़ वकील। लेडीज़ वकील त हाणे वरी हिकिड़ी लेडीज़ वकील करे वठंदो, या ईअं कयां पोइ ईअं कर पोइ उहा वरी थी सघे थो लेडीज़ खे फेवर ॾींदी आहे, वरी उहा बि फेवर ॾे हुनखे, त वरी फेवर उहा लेडीज़ लेवल ते ॾे, पर फी ॾियणी पवंदी सुठी। फीअ खां सवाइ लेडीज़ हुजे या ॿियो को मर्द वकील साहब हुजे, हीउ ॾिसो हाणे वरी हुन वकील जी काल थी अचे, प्रोग्राम ॾिठो अथसि, हाणे काल थी अचे, मां न खणंदोमांसि काल, ॾिसंदो न वाकई चवंदो हे त यार मुंहिंजी मां न खणंदोमांसि काल, भले छा बि थी पए। पछरी थो करे वेठो। तव्हां इहे कागज़ सभु खणी अचो, मूंखे ॾेखारियो, हा वाह। मां ॾिसां त कोताही तव्हां में आहे या माईअ ॾे आहे। पर अजीब किसो आहे, मर्द जॾहिं तलाक ॾे थो त तलाक थी वेंदी ॾे आहे, थो त तलाक सां गॾोगॾु ख़र्चु ॾींदो, हा नाम नफ़को ॾींदो, जेतिरा महीना तव्हांजे निकाह में अञा आहे, बिल्कुलु उहे जेतिरा साल आहे उहा तव्हांखे सभु ख़र्चु ॾियणो पवंदो। बिल्कुलु। मां घर पंहिंजे में ख़र्चु न ॾेई सघियुमि त हुन घर में ख़र्चु कान इन ख़र्च जे करे तलाक ॾिनी आहे। कानून चए थो तव्हां मिल्कियत विकिणो, जेको वणेव विकिणो, पर तव्हां ख़र्चु ॾियो। ऐं जेकॾहिं मां ख़र्चु पूरो न कयुमि घरवारीअ जो, त मूंसां ई मसइलो थी वेंदो, छो जो मां ब्रेक न वरिती त ज़ाहिर आहे मुंहिंजो ख़र्चु न मिलंदो मूंखे। ब्रेक वठंदासीं, कमर्शियल मिलंदा, ख़र्चु मिलंदो त घर हलंदो असांजो बि। अव्हां सां बि अगरि जेकॾहिं को ख़ुदा न ख़ास्ता मसइलो आहे, को केस हलंदड़ आहे या केस को देरि जो शिकार थिए पियो, त सलाह मशवरो करे सघो था। वकील साहिबु असां वटि मौजूदु आहे, पाण सीनियर सिविल जज रिटायरमेंट वरिती आहे, अर्ली रिटायरमेंट वठी चुका आहिनि, ऐं हाणे असांखे जॉइन कयो आहे ब्रेक खां पोइ नई टही जो उभरंदड़ सिंगर अली जान साहिबु। अली जान साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अची वियो, गिटार समेत अची वियो, बल्कि न सिर्फ़ु गिटार पर ढोलक वारो बि गॾु खणी आयो, इहो बि सुठो थी वियो, न त उबाणको वेठो असांजो फ़क़ीर इनायत बुरड़ो, ऐं हो कीबोर्ड खे ॾिसे, पोइ कीबोर्ड इनायत बुरड़े खे ॾिसे।
ऐं असां वटि वरी मोहम्मद शरीफ़ बुरडो साहिब बि अॼु आयल आहिनि। साईं वॾी महिरबानी तव्हांजी आयो। ऐं अलीजान साहिबु तव्हां गिटार ते पोइ अचूं था जी सर ऐं गीत बि तव्हां ॿुधंदासीं। जी सर असां वटि केस हले थो वॾो हिकिड़ो, साहिल वेठो आहे हेॾां, ऐं घरारीअ जो मसइलो हले थो। ज़ुल्म आहे, असां ज़ुल्म आहे, अजीब ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं। मां थो चवां मां तोखे तलाक ॾियण थो चाहियां, घर वारे चई मां तोखे तलाक न ॾींदुमि। अड़े इहा कहिड़ी ॻाल्हि थी, मां मर्द आहियां, मां तलाक ॾियां थो पियो, चई मां तलाक तोखे न ॾींदुमि। न साईं, औरत कीअं तलाक ॾींदी? उहा त खुला वठंदी आहे न साईं। उहा खुला वठंदी, याने सिंधी में लफ़्ज़नि में चइबो तलाक वठंदी तव्हां खां, त हे मूंखे पाले नथो, मां ख़र्च नथी रही नथो सघां हिन ॾे, मार कुट थो करे, नथी हिन रहणु जो चाहियां। किरदारु ख़राबु आहे हा, ऐं हिन जो उथणु वेहणु ख़राबु आहे, ॿियनि औरतुनि खे घुराए थो, उन्हनि सां मिले थो, इहे तव्हांखे इल्ज़ाम लॻा। नव इल्ज़ाम आहिनि कानूननि, या वरी नामर्द आहे, इहो बि इल्ज़ाम आहे कानूननि। साईं उन्हनि जा असां सबूत ॾींदासीं हर शइ जा, पर तव्हां माई ॾिसंदव तव्हां चवंदव हे त बकरी आहे। ॾेखारियो हाणे साईं इश्कु थींदो मुंहिंजो, मोबाइल में फोटो हूंदो न, सफ़ा बकरी आहे साईं, ॾेखारियो मेकअप में अची जीअं बि माण्हू आहे, पर इहा तव्हांजे नसीब में आहे ऐं तव्हां हुन सां निकाह कयो आहे शरीयत मुहम्मदी मुताबिक़, त इन करे अकॉर्डिंग टू मुहम्मदन लॉ ऐं फैमिली लॉ तव्हां बाउंड आहियो त उनखे ख़र्चु ॾियो, जेसि ताणी तलाक कोर्ट सगोरी क़बूल करे। पोइ साईं हाणे तव्हां बि साॻियो वकील वारी ॻाल्हि था कयो पिया। मां नेकाह माई सां कयो, बकरी सां न कयो। उन टाइम मेकअप थियल हो त मां चयो त सफ़ा हे सुहिणी आहे, ख़ूबसूरत आहे, मां मेकअप सां नेकाह त न कयो। मां बहितर इहो आहे त पहिरियों तव्हां ख़र्चु जमा करायो कोर्ट में, या वकील तब्दील कयो जेकॾहिं वकील साहिबु मिली वियो आहे, ख़र्चु जमा करायो, पोइ जॾहिं ख़र्चु जमा कराईंदव त बसि कोर्ट चवंदी बाबा तलाक हिनखे मिली वई तुंहिंजी तरफ़ां। ख़र्चु न जमा कराईंदव त तव्हांखे बि पिया ख़र्च थींदा ऐं कोर्टनि जा चकर बि लॻाईंदव। हाणे तव्हांजी ॻाल्हि ॻिचे पइजी वई आहे त निभायो। हा, मुंहिंजी उमिरि वई 12 जरे बि ज़मीन अबे जी, उहा बि सभु खपाई। हाणे आहे न चओ त मां पिना पिन न, महिनत कर, नौकिरी कर, हा, कुझु न कुझु नौकिरी कर, उन माईअ जो ख़र्चु पूरो कर। बिल्कुलु। माई जो ख़र्चु अलाह पूरो करे, मां न ग़रीब कंदे भेण ख़र्चु पूरो। शरीफ़ बुरडो साहिबु तमामु ज़बरदस्त सीनियर वकील बि आहिनि, सीनियर सिविल जज बि रही चुका आहिनि। साईं फैमिली कोर्ट में ऐं सिविल कोर्ट में फ़र्क़ु आहे न? फ़र्क़ु आहे, शायदि हिकिड़ो ई जज हूंदो आहे जंहिंजा 2-3 नाला हूंदा। अच्छा, जीअं हिकिड़ो सिविल जज आहे, उनजो सिविल जज बि नालो आहे, उहो इन जे करे त उहे सिविल जा जेके सेकेंड क्लास केस आहिनि उहे ॿुधंदो, ऐं वरी उनजो ई नालो फैमिली जज बि आहे त फैमिली जा केस ॿुधंदो, उहे मर्द दाख़िल कनि या मायूं कनि। फैमिली जा इशूज़ तक़रीबन ज़ाल मुड़ुसनि वारा जेके ज़ाल मुड़ुसनि वारा ऐं ॿिया बि फैमिली जा इलाही आहिनि। पीउ पुटनि जी न, उहो वरी मिल्कियत जो वरी सिविल में हले वेंदो, उहो सिविल में सिविल में हले वेंदो। ऐं फैमिली गार्जियनशिप थींदी आहे, ॿारनि जो जेको ख़र्चु पखो या ॿारनि जी मालिकी विरासत मालिक केरु इन्हनि जो वारिस बणिजे, इहो फैमिली कोर्ट में थो अचे। अहिड़े नमूने सां सीनियर सिविल जज आहे त उहो सीनियर सिविल जज सिविल जा फर्स्ट क्लास केस हलाईंदो। उनजी जोर्डेशन आहे हाणे 6.5 करोड़ ताईं एट प्रेज़ेंट, पहिरियां 1.5 करोड़ ई, हाणे 6.5 करोड़ ताईं, पोइ मथे हाई कोर्ट में। ऐं वरी जॾहिं उहो किराए जो केस हलाईंदो मकान जो या दुकान जो, त उनखे रेंट कंट्रोलर चइबो, उनखे अलॻि केस आहे। उहो अलॻि केस आहे, साॻियो सीनियर सिविल जज सिविल में, ऐं वरी किराए में रेंट कंट्रोलर, ऐं वरी साॻे वक़्तु उहो असिस्टेंट सेशन जज बि आहे। मां बि रहियो आहियां, उहा 19 ग्रेड जो जज हूंदो आहे। असिस्टेंट सेशन जज माना जेके 324 जा इरादे क़त्ल जा केस, धाड़नि जा, फुरनि जा, इहे सभु क्रिमिनल हलाईंदो, इहे बि करे सघे। इहो ऐं गार्जियन जज बि आहे, माना गार्जियन एंड वार्स जेको आहे, माना विरासत ॿारनि जी, त ॿारनि जो वारिस केरु बणिजे, केरु सही ॿारनि खे पढ़ाईंदो, केरु सही ॿारनि खे ख़र्चु ॾींदो, इहो उहो साॻे जज ते 2-3 नाला, कोर्ट हिकिड़ी आहे, जज हिकिड़ो ई आहे। अच्छा, साईं मुड़ुसु स्टैम्प पेपर ते लिखी करे ज़ाल ॾे मोकिले त ज़ाल मूंखां तलाक थी घुरणु चाहे ऐं मां हिनखे तलाक ॾियणु, जॾहिं त ज़ाल खे ख़बर ई न हुजे त उहा चई सघे थी न मां इहो तरीक़ो न आहे। मुड़ुसु जेकॾहिं स्टैम्प पेपर ते लिखी ज़ाल ॾे मोकिले सघे थो, सब्जेक्ट इहो आहे, हुन में कानूनी शिक ईंदी, यूनियन काउंसिल जे चेयरमैन खे ॾींदो त हे कंफर्म कयो मुंहिंजी, उहो साॻियो स्टैम्प पेपर। पोइ यूनियन काउंसिल 7(4) में मुस्लिम फैमिली लॉ में आहे त यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी नोटिस इशू कंदो चेयरमैन जे चवण ते ॿिन्ही धुरनि खे फॉर रिकंसिलेशन, घुराईंदो बाबा तव्हां पाण में ठहो छो था, तलाक छो था ॾियो, छाजे करे, छा सबबु, जॾहिं न ठहंदा
त पोइ हो कन्फर्मेशन ऑफ तलाक जो सर्टिफिकेट ॾींदो, अच्छा पोइ तलाक थी वेंदी। न जॾहिं ज़ाल चवे त मां त हिन खां घुरी न आहियां, खुला न तलाक जी भले डिमांड चए की आहे। भले न चए, मर्द खे पावर आहे, अलाह सिंह क़ुर मजीद में बि अच्छा इहो पावर मर्द खे ॾिनो आहे त ज़ाल खे तलाक ॾे। बग़ैर कंहिं वजह जे? ऐं न वजह त हुजे, न त गुनाहगार थी पवंदो, हा न गुनाहगार थी पवंदो, का हुनजी कोताही कढे, को कोताही इहा मजबूरी त कढे, उहा घुरे थी मूंखां ज़ोरीअ, उहा हालांकि उहो घुरे बि याने हो इहो ग्राउंड पैदा करे हक़ीक़ी त मूंसां हम बिस्तरी नथी करे, मूंसां प्यार बि नथी करे, मां हुनखे वणा नथो, या इज़त नथी करे, इज़त नथी करे, मुंहिंजे वालदेन जी इज़त नथी करे, उनजो सबूत हुनखे ॾियणो पवंदो। उहो ॾियणो पवंदो, उन सबूत खां सवाइ तलाक न थींदी। बिल्कुलु जीअं हाणे साईं अलीजान वेठो आहे, ऐं हाणे जीअं माण्हुनि जो तारुफ़ करे त सिंगर आहे, सिंगर आहे, पर जेकॾहिं कोई माण्हू चए सबूत ॾियो, सबूत बाद हिनखे गिटार हथ में आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं ॻाए करे ॿुधाए सघे थो, बिल्कुलु। इहो सबूत ॾिए थो पंहिंजे सुठे आवाज़ जो, मां सिंगर आहियां। बिल्कुलु पर हाणे जो आवाज़ कीअं आहे इहो हुननि खां ॿुधंदासीं, पुछंदासीं साईं सबूत तव्हां ॾे। सबूत ॾियो पंहिंजे ॻाइण जो, त तव्हां वाक़ई सिंगर आहियो, कहिड़ो कलाम ॿुधाईंदव असांखे? जब से तूने मुझे दीवाना बना रखा जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, है, आपदा परवीन बेटा। संग हर शख्स ने हाथों में उठा रखा जी है। वाह, इहो माना हा बिल्कुलु। वाह वाह। शख्स ने संग हर शख्स ने हाथ रखा है, जब से तूने मुझे दीवाना तूने शख्स ने संग हर शख्स हाथ रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। उसके दिल पर भी कड़ी इश्क में गुजरी होगी, उसके दिल पर भी कड़ी उसके दिल पर भी कड़ी इश्क में गुजरी होगी, नाम जिसने भी मोहब्बत का सजा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, पत्थरों आज मेरे पत्थरों आज मेरे सर पे बरसते क्यों हो, मैंने तुमको भी कभी अपना खुदा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा। तलखीक को भी हंस के नासिर पिजाई आम की, पिजाई आम
अय्याम की तलखीक को भी हंस के नासिर, गम को सहने में भी कुदरत ने मजा रखा है। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। वाह पी जा अय्याम की तलखी को भी हंस के नासर। साईं रेड़ी घणी मिलंदी आहे? छो साईं रेडी लॻाइणी आहे तव्हांखे हिते? रेड़ी चांवर खपां जेकॾहिं मां अजीब ॻाल्हि आहे, कोई सवाल ई न आहे कोई हिते अहिड़ो को ज़िक्र ई कोन पियो हले। यानी कोई होॾे नासिर काज़मी जो ज़बरदस्त गज़ल उन्हनि ॿुधायो आहे, पी जा अय्याम की तलखी को भी हंस के नासिर, गम को सहने में भी कुदरत ने मज़ा रखा है। त ॾाढो सुठो गज़ल तव्हां ॿुधायो। ऐं असां वटि शरीफ़ बुढ़ो साहिबु वेठो आहे। साईं तव्हांखे म्यूज़िक सां आहे दिलचस्पी? बिल्कुलु सर, बिल्कुलु ॿुधंदा रहंदा आहियो कॾहिं कॾहिं? माशाल्लाह, तमामु सुठो, बिल्कुलु। अच्छा साईं, इहो हथ के इज़त जो केस जेको थींदो आहे इहो छा हूंदो आहे? हथ के इज़त जो जेको केस आहे उहो केस थींदो आहे फॉर डैमेजिस एंड डेफिमेशन। उन खां पहिरियों हिकिड़ो नोटिस ॾिबो ॿी धुर खे। कैरेक्टर असैसिनेशन जो? हा, त नोटिस ॾिबो त बाबा तूं मुंहिंजी पब्लिक में इज़त ख़राबु कई आहे, मां मोतबर माण्हू आहियां ऐं तूं मूंखे मेंटल टार्चर ॾिनो आहे 50 लख जो, छो त मां मेंटली डिस्टर्ब थी वियो आहियां तुंहिंजे इन्हनि तकलीफ़ुनि जे करे, केसनि जे करे। सबूत है, तुम ते इल्ज़ाम हयो आहे, इल्ज़ाम हयो आहे। सबूत ऐं ॿियो वरी उहो चवंदो त मां जेको आहे सो बीमार थी पियो आहियां, डैमेज थी वियो मां, उते मां वरी 50 लख उन ते ख़र्च कयो आहे। इहे सभु उनखे लीगल नोटिस ॾिबो। अच्छा। हा, एज़ पर 81 पंहिंजो CPC हुनखे सेक्शन 80 में हुनखे नोटिस ॾिबो। नोटिस ॾिबो त पोइ नोटिस जो उहो जवाबु ॾींदो। जे माफ़ थो करे त उहा ॿी शइ आहे, बाक़ी जवाबु ॾींदो तव्हांजा एलिगेशन ग़लति आहिनि, पोइ उन ते केस कबो कोर्ट। सबूत आहिनि। हा, पोइ कोर्ट में केस कबो, कोर्ट में बयानु थींदो, गवाह ॾींदो ऐं डॉक्यूमेंट ॾींदो। अच्छा। त जेको हे मेंटली डिस्टर्ब थियो आहे, बीमार थियो आहे, उनजा सर्टिफिकेट ॾींदो। इन दी आई ऑफ पब्लिक हिन जी जेका बदनामी थी आहे उहे अख़बारनि जूं कटिंगूं ॾींदो। मां बि साईं ईअं हुयुमि, मोतबर हुयुमि, पंहिंजी ॿनी ॿारो प्लाट हा, पंहिंजा घर बंगला हर शइ हुया। हिन जे से केस करे सभु पैसा विञाए अची की माना हाणे अची ईअं लूसी थियो आहे। अची तव्हां कुझु न विञायो आहे, इन असांजी ख़ैरपुर मीरनि क़ुर्बान करे छॾी बालीअ ते, इश्क ते। तव्हां त कुझु न कयो आहे न, तव्हां हुनखे पाले न सघियो। उते इश्क त ॿ तरफ़ा हुयो न साईं? यकतरफ़ा आहे ऐं तव्हां हुनखे पाले न सघिया। हर शइ पाले सघां, माई हुजे न, मेकअप में माई लॻे पई, मेकअप लाथे त ॿकरी छॾो, ॿिए के त ॿकरी आहे। तव्हां ॾिसो न, मूं जेकॾहिं ॾिठो वञे त तव्हां बि थोरी देरि लाइ ॿकर लॻो था। पर ठहियासीं रहियासीं 6 महीना त चवंदा न कारो ॿधो कबरे सां रंग न मटाए त आदत मटाए। आहे त जुठ साॻी, जेके जीअं तोसां कयूं तहिड़ी तादी मां सां, पर तुंहिंजी घरवारी तुंहिंजी इज़त कई, मुंहिंजी घरवारी ने इज़त करे न, मुंहुं न मुंहांडो ॿिली जो सांडो। अक्सर साईं ॾिठो वियो लव मैरिज जेका आहे उनखे उन खां पोइ इहे मसइला पैदा थी। लव मैरिज कामयाबु नथी वञे। जीअं वॾनि जूं कहावतूं आहिनि त बाबा वॾनि जे चवण ते मिटूं माइटूं कयो, अरेंज मैरिज कयो। जीअं मां कई अरेंज मैरिज, माशाल्लाह इंशाल्लाह कामयाबु हूंदी। लव मैरिज में इहा आहे त जेका लव करण वारी छोकिरी आहे या छोकिरो, उहो अलेडी केतिरनि छोकिरियुनि सां लव करे चुको आहे ऐं करे पियो, पाइप लाइन में बि आहे, ऐं छोकिरी बि केतिरनि सां करे चुकी आहे। हाणे जंहिं महिल ईंदी 2-3 पैसा हुन खां फुरींदी, खाईंदी पीअंदी, ऐं पोइ जंहिं महिल हुनजा पैसा ख़तमु थींदा त ॿिए जंहिंसां लव करे थी हुनखे छॾे ॾींदी। ऐं वरी पोइ बाद में जॾहिं हुन सां लव मैरिज थिए थी त बाद में पोइ उहा चवे थी पहिरियां कीअं हूंदे तूं मूंसां, मूंखां सवाइ मानी न खाईंदे, मूंखां पुछण खां बग़ैर कोई कमु न कंदे, हाणे ईअं थो करे, हाणे तोखे शादी थी वई, हुन खां पोइ ईअं थी वई। अहिड़नि जोड़नि जा ॿार जेकॾहिं ॼमनि था त उहे बि रुली था वञनि। हा, परेशान थी था। छो त जॾहिं तलाक थी वेंदी, जुदाई थी वेंदी, वरी ॿारनि जो मसइलो थींदो, ॿार कंहिं वटि रहनि, पुटु हुजे धीअ हुजे, वरी वॾा थींदा त
त उन्हनि जा अञा मसाइल वधंदा। इन करे लव मैरिज न कजे, Love मैरिज न- लव कजे। हा, बसि। पहिरियां मैरिज करे पोइ लव कजे। पोइ लव कजे, पोइ जेको वणे सो लव करे। मां बि ईअं कयमि न हा, साईं, ईअं बहितर कयो। मूंसां काई छोकिरी सेट कोन बि थिए पहिरियां, हा, बहितर न वरी बाद में को चांस आहे, हा। इन करे अरेंज मैरिज करे छॾी। बिल्कुलु। इहा हालत आहे। वीचारी हाणे उहा घारे थी पई, अॻोतरे में हिसाब उन माई खां न वठंदा। त हिननि बि लव मैरिज कई। लव मैरिज कई, तव्हां ग़लति कयो, छो त लव मैरिज न कयो आहे, पोइ लव कयो आहे, जेको वणियो सो कयो आहे। माशाल्लाह, तव्हां त साईं लव मैरिज न कई, इन मां लव मैरिज न, अरेंज मैरिज अरेंज मैरिज कई। शुरू खां वठी तव्हांजो इहो हुयो। हा, अरेंज मैरिज कईसीं। माशाल्लाह, पंहिंजे वकील वॾड़नि जी थियण जो चवण- साईं शुरू खां ई शौक़ु हुयो तव्हांखे नंढे हूंदे खां? सर, मूंखे जेको शौक़ु हुयो जज थियण जो पहिरियों, जज थियण जो। जॾहिं नंढो हुयुसि त ॿ दफ़ा मास्तरी जा ऑर्डर बि मिलिया अच्छा। मैट्रिक खां पोइ। गौसल शाह साहिब जे दौर में धड़ाधड़ नौकरियूं साईं ॿ दफ़ा मूंखे पंहिंजो PhD ऐं JST जा जुदा जुदा जॾहिं ऑर्डर साईं मिलिया। गोसरी शाह वज़ीर आला हुयो। हा, त मूं चयो त बाबा मां मास्तर न थींदुसि, हा, मां जज थींदुसि। जज थी। पोइ जॾहिं पढ़ी हुयुमि त मां ग़रीब जो ॿारु, महिनत पाण कयमि अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु। अलाह साईं महिरबानी कई, पोइ मां वकील थियुसि। वकील थियण खां पोइ इम्तिहान ॾिनोसीं, अलाह साईं कामयाबी कई, जज थियुसि। जज बि थी, माना अलाह साईं तव्हांजी ख़्वाहिश पूरी कई ख्वाहिश आहे। पूरी कई, छो पोइ त जॾहिं तव्हां ॾिठो त यार हिते हे छा थो थिए, बसि वकील ई पोइ भलो। ॾिठोसीं त माण्हुनि सां असां सही इंसाफ़ नथा कयूं, हम्म, ऐं कागज़ी इंसाफ़ आहे, माण्हू जेको कूड़ो आहे उहो खटी थो वञे, सचो वीचारो वेल में आहे। पोइ तव्हां चयो त वकालत वारो पेशो सही आहे, वधीक जंहिंमें बहितर आहे। सच पेश करे सघिजे थो। उन में पिक ऐं चूज़ कबो त नाहकी माण्हूअ जो केस खणिजे, ऐं जेको क़तल करे आयो आहे चए थो त मां करे आयो आहियां, उनजो न खणिजे। न खणिजे। जेको चए त मां ज़ुल्म करे आयो आहियां, कंहिंसां धक मूंखे हणी बचाए आयो वकील आहियां, साहब। चोरी करे आयो आहियां, बचाए, त उनजो न खणिजे, छो त ख़ुदा वटि बि त जवाबदेही थींदी। हा, इंसान खे सिर्फ़ु दुनिया में थोरी रहणो आहे। अक्सर साईं असां ॾिठा आहिनि वकील अहिड़ा जेके माना ॾोहारीअ खे बचाए वेंदा आहिनि सिधो सिधो। बचाए वेंदा आहिनि, त इहो अलाह ताला जे चवंदा आहिनि असां अॻियां कोर्ट कुझु में न साबित बिनो। कंदासीं। उहो बि ॾोहारी सां उनजो साथारी आहे सम्झो। हा, पोइ क़यामत जे ॾींहुं अलाह ज़रूरु पुछंदो, कुझु न भुलायूं असां, उहो ॾींहुं बि ईंदो। ऐं के वरी अहिड़ा बेगुनाह हूंदा आहिनि, चवंदा साईं कयो न आहे, असां बेगुनाह केस कयो अथऊं असां ते, हा, हाणे बसि वकील साहिब तूं पोइ असांजी कर मदद। जॾहिं माण्हू उहे असांखे एश्योरेंस ॾियनि था त असां बेगुनाह आहियूं, पोइ असां उनजो केस पोइ खणूं था केस खणूं था। ऐं लड़ूं था। पोइ साईं तारीख़ ते तारीख़ मिले थी। तारीख़ ते तारीख़, केस हलनि था। पोइ असुल ॻाल्हि आहे प्रोसिक्यूशन, माना जेका सरकार केस खे हलाए थी, पंहिंजा सरकारी ऐं प्राइवेट गवाह पेश करे, उन्हनि जूं घणियूं सुस्तियूं थींदियूं आहिनि। अच्छा, हा, अहिड़े नमूने उनमें सां देरि थी थी वञे। उन में देरि थी थिए, या जेके बंदूकूं या पिस्टल या ॿियनि केसनि में चर्स, आफ़ीम, हीरोइन, इहे जॾहिं चकास जे लाइ लेबॉरेटरीज़ में वञनि थियूं, फॉरेंसिक लेबॉरेटरी। हा, त उन फॉरेंसिक लेबॉरेटरी बि डिले थी करे, उहा बि देरि थी करे। डिले थी करे, उहे ॿई माण्हू अप्रोच था कनि, हा, सरकार बि करे थी, हो बि कनि था। ॿिन्ही जो इन प्रेशर। करे फॉरेंसिक लेबॉरेटरी जो बि डिले में ऐं हिकिड़ो वॾो इन्वॉल्वमेंट आहे। जज त वेठो आहे, जज हलाए थो, जज रेडी आहे, पर या त ॿुधे थो वकील सभिनी साहब जी। नथो हलाए, ॿिन्ही तरफ़नि जूं ॻाल्हियूं ॿुधे थो। या वकील साहब नथो हलाए, हा, या धुर ॼाणी वाणी डिले थी करे त मां ॾोही आहियां, हे जज सख़्तु आहे, भले बदिली थी वञे वरी ॿियो अचे। हा, अहिड़े नमूने सां कॾहिं कॾहिं जज बि टाइम वठंदो आहे थोरो, हा, त जज थोरो बि अञा एनालाइज़ कयूं था हिन केस खे। जज बि जेके सुठा जज आहिनि उहे तमामु सुठे नमूने सां सम्झी करे। हा, अवां बि लाइव कॉल जे ज़रिए अगरि तव्हां सां को ख़ुदा ख़ास्ता मसइलो आहे, को केस हलंदड़ आहे, या केस कंहिं ते करणु चाहियो था, इरादो रखो था, त उनजे लाइ मशवरो बि करे सघो था। मशवरो मुफ़्त आहे, लाइव असां वेठा आहियूं तव्हांजे साम्हूं सुबुह साण धरती में। अली जान बि असां सां गॾु आहे, जेको असांजी गीत ॿुधाईंदो बाद में। हिकिड़ो साहिल बि आहे जंहिंसां को मसइलो आहे शायदि। तव्हां ॾे कॉल अची वई आहे साईं? हलो, साईं लाइव कॉल होॾे नंबर हले थो स्क्रीन ते, तव्हां फ़ोन बंदि करे छॾियो, लाइव प्रोग्राम थो हले। हाँ, 2 मिनट रखी पोइ ॻाल्हाए, 2 मिनट रखी। छा मसइलो आहे? हाँ, ठीकु आहे, बसि 11 बजे। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। हो, छा थियो? शुक्र आहे, सही कमु थी वियो। कीअं भला? तव्हां चओ पिया न 50,000, हा, हे हिकिड़ो ज़मीन जो सौदो थियणो हो, मुंहिंजो थोरो वेसू वादो हुन में हुयो, उन जा मूंखे 2 लख मिलणा। हाणे बसि हाणे तव्हांजो कमु थी वेंदो। सुभाणे माना राति जो 11 बजे मां तोखे पैसा पुॼाईंदुमि, बसि हे मां 2 लख तव्हांखे ॾींदुमि। कमु मां थी एॾो वेंदो तंग आहियां हिन केस मां, मुंहिंजी राति 12 बजे जान छॾाए। बसि कमु थी वेंदो इंशाअल्लाह। इहे ज़मीननि जा केस बि ॾाढा हूंदा आहिनि साईं। ज़मीननि जा ज़मीनी बि तकरार बि हलंदा आहिनि, पोइ तमामु खून घणा। रेज़ी जहिड़ा बि थींदा उन में आहिनि। असुल जेको डिफेक्ट आहे न, उहो अवाम में इहो आहे त अलाह चए थो त तव्हां पंहिंजे औलाद खे हिसा ॾियो। हा, क़ुरान चए थो, बिल्कुलु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि फरमायो आहे। असां वटि 90% माण्हू जेको आहे उहो न्याणीअ खे हिसो नथो ॾे। हा साईं, राधण खां कॉल आहे मुख़्तियार साहब जी। अस्सलाम वालेकुम।
हेलो साईं तव्हांजो प्रोग्राम असांखे ॾाढो वणंदो आहे। जी साईं, छा चवणु चाहींदो साईं, छा पुछणु चाहींदो? साईं असां तव्हांखे इहो चवणु चाहींदासीं अलाह तव्हांखे हयाती ॾींदो, साथ रहंदो, आबाद रहंदो। महिरबानी महिरबानी। असांजो अलीगुल मलार साहिबु तमामु ज़बरदस्त प्रोग्राम कई बीठो आहे। तव्हां बि सुमरा साहिबु तमामु ॾाढो सुराब वणो था साईं। वाहिद रज़ा आहे असां वटि, अलीगुल मला न भुलिया हो अलाए छा गॾु गॾु साईं। हूंदा मुराद आहियूं। साहिबु तव्हां जी जी, टीवी जो आवाज़ घटि करे छॾियो साईं, टीवी जो आवाज़। हा सही आहे सही। हा, टीवी जो आवाज़ घटि करे छॾियो, पोइ ॻाल्हाइणु सवलो थी पवंदो न। जी काल कटिजी बसि वई। टीवी जो आवाज़ु बंदि करे काल कटे छॾी। हा, टीवी जो आवाज़ बंदि कई, काल बि कटिजी वई। हा साईं, तव्हां सही ॻाल्हि पिया कयो, या त पहिरियां न्याणीअ खे बि यानी सोचणु खपे। हिसो नथा ॾियनि माण्हू, जंहिंजे करे अलाह जो कहर ऐं अज़ाब बि आहे दुनिया ते, हा मुल्क ते, मुस्लमाननि ते। मुस्लमान सही पंहिंजी डिस्ट्रीब्यूशन ऑफ शेयर नथो करे। प्रॉपर्टी माण्हू हिसो ई नथा ॾियनि। हिसो जेकॾहिं पीउ मरी थो वञे त पुट कोन था ॾियनि, न्याणियुनि खे कोई नथो ॾिए, न्याणियुनि खे ॾियनि ई नथा, छोकिरा केतिरो खाई हिसो आहे साईं न्याणीअ जो? साईं न्याणीअ जो जेको आहे हिसो 4 आना आहे, चोथों हिसो, चोथों हिसो उहो ॾियणो आहे मिल्कियत मां। माना किरोड़ जी मिल्कियत जेकॾहिं आहे, हा को घर आहे हा किरोड़ जो आहे, बिल्कुलु। त हुन मां 25 लख हुनखे ॾियणा आहिनि। उनखे ॾियणा। ऐं जेकॾहिं 4 भेनरियूं आहिनि, हा 4 भेनरूं आहिनि त हिक हिक खे ओतिरा विराए ॾिबा, 25 लख हुनखे अची विया। माना विराए ॾिबा उन हिसाब सां। अच्छा, 25 लखनि मां 4 हिसा ॾींदा। पहिरियों पुटनि खे ॾेई, हा पोइ जेको बचंदो उन में 4 हिसा कबा। अच्छा, हा माना चोथों हिसो जेको आहे न्याणियुनि जो आहे, बिल्कुलु। पोइ 25 लखनि मां जेकॾहिं 4 न्याणियूं या 5 न्याणियूं, त पोइ हुन में विराइणो आहे। उन्हनि खे विराइणो, बिल्कुलु, पोइ इहे झेड़ा ई न थियनि। जहिड़ा ई न थियनि। ऐं हाणे तव्हां ॾिसो त जेको मुसीबत आहे माण्हू जे मथां इहा ई आहे। ऐं ॿियो वरी ज़बरदस्ती न्याणियुनि खां एतिरा केतिरा मूं वटि केस आया। अच्छा, मां हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो सक्सेशन मैटर हुयो कंदकोट में मूं वटि, त उहो सैयद फैमिली, अच्छा, उन्हनि कंहिं जैसा मूंखे रिक्वेस्ट कई त साईं हिननि खे परदे नशीन न्याणियूं आहिनि, तव्हां देरि सां मूं चयो तव्हां 3 बजे खां पोइ अचो, मां वेठो आहियां कोर्ट में। उहे आया, उहे न्याणियूं वेठियूं, हिकिड़ो भाउ, उहे न्याणियूं तमामु वॾनि घरनि में शादी उन्हनि जी। अच्छा, उन्हनि खां पुछो उन्हनि जी अमड़ी त बाबा तव्हां सभु हिन खे छो थियूं लिखी ॾियो, त सभु मिल्कियत जो मालिक हे बणिजे, बैंक में चैन में अकाउंट आहे तव्हांजे पीउ जो, हे छो बणिजे, हे त खाई वेंदो, पोइ ख़बर पई हे त नशे ई थो नज़र अचे। प्रेशराइज़ कयो। ऐं रोई वेठियूं, हा, त रोई वेठियूं त नशे ई त आहे, पर हाणे अबे जो पुटु आहे, असां वटि अलाह सभु कुझु ॾिनो आहे, भले ॾियोसि। माना ईअं न्याणियुनि जा ईअं था, वॾो प्रेशर थी आयो हूंदो त उते जज वटि चइजो हा कजो। ऐं ॾिसो भेनरुनि जी दिलि ॾिसो, दिलि ॾिसो, उहो असां रोन। भाउ खे नथी ॾिसी सघूं ॾुखियो। हा उहो हालांकि नशे ई आहे, नशे ई आहे, चई विकिणी वेंदो, खाई वेंदो, खपाए छॾींदो, तबाह असांखे करे सभु छॾींदो। कुझु आहे, भले ॾियोसि। पर पोइ बि जेको असां वटि आहे उनखे इहे ॾियो। सखर नाइंसाफ़ी खां जनरली। लाइव कॉल आहे, सखर खां केरु असां सां गॾु? साईं अस्सलाम वालेकुम। अच्छा, लाइव कॉल कटिजी वई शायदि, इंतज़ारु करे करे। ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई। ऐं हिन सां साईं सवाब बि मिले थो, पोइ न्याणियुनि खे जेकॾहिं हिसो ॾियो था, ख़ुशि थियनि थियूं, ख़ुशि थियनि थियूं, उन्हनि जा बचड़ा ख़ुशि थियनि ऐं था। जेकॾहिं राज़ी ख़ुशी पाण ॾियनि थियूं, उहो वरी ॿी ॻाल्हि आहे, उहो पाण वापसि कनि, लिखी ॾियनि, गिफ्ट कनि। लिखी ॾियनि, हा, स्टैम्प पेपर ते लिखी त ॾियनि, बाबा असां ॻाल्हाए ॾिनो, मां सरेंडर थी कयां पंहिंजो मुड़ुस जे घर मां ख़ुशि आहियां, 1 मूंखे एकड़ वधीक जेको मूंखे मिलियो आहे, इहो मां सरेंडर थी कयां मां पंहिंजे भाउ खे इन फेवर ऑफ माय मदर या ब्रदर। राज़ी ख़ुशी सां ॾेई सघे, राज़ी ख़ुशी सां ॾेई सघे थी, पर हुनखे पहिरियां ॾिजे साईं, ॾिजे सही। बाबा असां तोखे ॾिनोसीं, हाणे तूं जेके वणे ई ॾे। ॾिजे बाक़ाइदे, जेकॾहिं खाते जी वारी शइ आहे त खातो करे ॾिजे, हा, न आहे खाते वारी शइ त स्टैम्प पेपर ते एग्रीमेंट करे कॾहिं ॾिजे। कॾहिं ईअं बि थींदो आहे, 3 भाइर आहिनि, 2 जेके आहिनि उहे साउंड आहिनि सुठा, हिकिड़ो हुन में ग़रीब आहे, त भेनरूं चवंदियूं आहिनि असांखे जेको हिसो मिलियो आहे उहो असां भाइरनि उहो खे असां हिन उन भाउ भाउ खे था ॾियूं, ॾियूं, कंहिं हिकिड़े खे ॾेई इहो सघूं, थियो गिफ्ट, पर हुननि खे शेयर त मिले न पहिरियों। मिले पहिरियां। हा, जे न मिले ई न, मिलंदो अॻु में ई चवनि तूं ॾेई छॾ। पाकिस्तान जे कानून जो बि माण्हू ॾोही थींदो, हा, लॉ ऑफ इनहेरिटेंस आहे, ऐं अलाह जे कानून जो बि माण्हू ॾोही थींदो। हा, नबी मुंहिंजे करीम वालिद साहिब खे ॿी मिल्कियत कोन हुई, घर हो, 2 कमरा, विरांडो थोरो इहो हुयो। बाक़ी मुंहिंजो वालिद साहिबु टांगो हलाईंदो हो, टांगो हिकिड़ो मंडो घोड़ो। हाणे अबो गुज़ारे वियो, त हाणे घर जो भेण आहिनि 6, हाणे उन्हनि खे मां घर ॾियां ऐं मंडो घोड़ो टांगो इहो कीअं विरायूं? ज़मीनूं बि चओ था आहिनि, वरी टांगो बि हलाईंदो। उहो त वियो न साईं, उहो त वियो न, ज़मीनूं खपायूंसीं न, पोइ गुज़ारियो, केस त अञा हले थो। अच्छा, हाणे इहो बचो आहे वञी, टांगो जेको आहे सो उहो ई मिल्कियत आहे तव्हांजी सॼी। बसि टांगो उहो मंडो घोड़ो हले ई नथो हाणे। ऐं घर आहे इन जो तरीक़ेकार हे आहे त घर ऐं टांगे जी रक़म करायो। घर बिलाशक नंढो आहे, हा, सभिनी भेनरुनि खे नथा ॾेई सघो,
रक़म थींदी जेकॾहिं उन जा 5 लख उन 5 लखनि में विरायो रख बिल्कुलु सही न्याणियुनि खे घर बि विकिणूं ॾियो भाउ। ॾिसो हिते वेठे वेठे ई तव्हांखे मशवरो मिली थो घर विकिणूं घणो विकिणो न उन रक़म करायो रक़म विकिणो न करायो। तव्हां रखो जेका रक़म थिए थी उहा हुननि खे ॾेई छॾियो अवां रखो भली पाण अवां रखो बाक़ी मंडो घोड़ो त नुक़सान रुगो घाह खाधो मंडो कमाए बि- नथो घोड़ो बि उहो पैसा माण्हुनि खे कंदो ॾियां न। भेणनि खे मार्केट कराए हुनजी उहो बि मार्केट पैसा घणी हले। कंदो उहो बि पैसा कंदो जेके करे कंहिं होटल वारे खे ॾियां खपाईंदुसि हा भले ॾियोसि छो न खपाईंदो उहो कोई खपाईंदुसि हा अच्छा खपाईंदो साईं तव्हां जीअं सवेर ॿुधायो त तव्हांखे नंढे हूंदे खां जज थियण जो शौक़ु हुयो जी जी तव्हां खां अॻु में तव्हांजी फैमिली में को हुयो वकील या असांजे जज फैमिली ग़रीब फैमिली कोई वकील बि कोन हो जी हूंदो आहे न कंहिंखे ॾिसी ऐं करे शौक़ु बल्कि थींदो आहे सरकारी नौकरीअ में बि कोई कोन हो अच्छा हा हाणे तव्हांजे पुटनि में आहे कोई तव्हांजे माशा अल्लाह मुंहिंजो पुटु वकील आहे तव्हां सां गॾु हूंदो हाणे गॾु आहे वकालत करे थो प्रैक्टिस करे थो तव्हां सां गॾु प्रैक्टिस करे थो ॿियो मुंहिंजो पुटु कैडेट कॉलेज घोटकी में पढ़े थो अच्छा 2 पुट आहिनि माशा अल्लाह माना तव्हांजे हिकिड़े पुट में इहो आहे थोरो त मां बि वकील थियां वकील थिए तव्हांखे रोल मॉडल ठाहियो आहे हुन उहो कंप्यूटर बि ॼाणे थो अच्छा बाक़ाइदे केसिस ठाहिण बि ॼाणे थो कॉम्पिटेंट आहे ऐं माशा अल्लाह उहो मुंहिंजो सहारो बि आहे साॻे वक़्तु ऐं अॼुकल्ह जे दौर में त कंप्यूटर ज़रूरी थी वियो आहे ज़रूरी आहे पहिरियां कंप्यूटर तव्हां जॾहिं शुरूअ में वकील थिया हूंदव हुन में टाइप मैनुअल टाइप ई मैनुअल टाइप राइटर ई असां जजमेंटूं ई जॾहिं जज थियासीं उन महिल बि मैनुअल ई हा त वीचारनि स्टेनुनि खे 30 पेज लिखारायूं बसि उन्हनि जो आङुरियूं थकिजी पवनि वरी चवनि साईं बीहो त चांहि पी अचूं वरी असां बि थकिजी पऊं हाणे माशा अल्लाह सभु कुझु आहे हाणे त देरी नथी हाणे देरी कोन्हे ॿी सलाह बि हुई करणी साईं हा 2 पुट आहिनि मुंहिंजा हिकिड़ो हाणे BA में पढ़े थो हिकिड़ो चोर आहे हाणे उनखे छा कयां मां चोरी कंदो आहे चोरी कंदो आहे त हुनखे सभ खां पहिरियों तरगीब ॾियो त निमाज़ पढ़े ॿधरायो हुनखे पहिरियां ॿधाईंदासीं पोइ घर जो गुज़ारो कीअं हले? न निमाज़ पढ़ायोसि तव्हां बि निमाज़ पढ़ो गुज़ारो हिन पुट ते थो हले पुट चोर ते थो हले तॾहिं त बरकत नथी पए माई हली वई न ॾिसो न बरकत नथी पए न बरकत जो पवणु हुजणु खपे माई जो अॻु में हली वई पुट किथां थिया उहो अॻी घरवारी मां थिया ने उहा त ॾाढे पुट हे मां पंहिंजे शौक़ जी शादी करणु चाहियां पियो हो त वरी अरेंज मैरिज जी हे वरी लव मैरिज दागी माटे पंहिंजे मुंहं माना ते शादी थियल हुयो पोइ बि शादी कयो पंहिंजे शौक़ लाइ कयो अच्छा साईं हाणे इहो थोरो वॾो मसइलो आहे त ॿी शादी जेको माण्हू कनि था पहिरीं ज़ाल खां इजाज़त वठणु ज़रूरी हूंदी आहे जेको असांजो अंग्रेज़ी कानून आहे फैमिली लाइ 1961 में इहो डिसाइड कयो वियो त परमिशन ज़रूरु आहे पहिरीं ज़ाल खां ऐं जे परमिशन न वठंदो त 6 महीना सज़ा खाईंदो चोरीअ जे करे शादी करे थो हा जेकॾहिं चोरी करे थो ऐं केस करे सघे थी ज़ाल पहिरीं हुन ते पर हा केस बि करे सघे थी मूंखां बग़ैर पुछण जी शादी हा करे सघे FIR बि करे सघे थी कोर्ट में बि केस फैमिली अच्छा। कोर्ट में करे सघे थी ऐं शरीयत कोर्ट ऐं शादी शरीयत जेका आहे उहा अलाह साईं क़ुर मजीद में हिकु शादीअ खां शुरूआत ई न कई आहे तस्नीअ सुलास वरुबा 2 शादियूं कयो 3 कयो 4 कयो पोइ वरी अलाह जो क़ुर चए थो जेके इंसाफ़ न करे सघो त हिकिड़ी कयो पोइ हिकिड़ी कयो हाणे अफोर्ड नथा करे सघो हाणे परमिशन जो जेसि ताईं ताल्लुक़ु आहे असां जेकॾहिं वेंदासीं अहादीस जे तरफ़ क़ुर मजीद जे तरफ़ त किथे बि परमिशन जो हुकुम कोन्हे त ज़ाल खां इजाज़त वठो छो त असांजे अकाबरीन जेके इस्लाम जा हुया उन्हनि जेतिरियूं शादी कयूं कंहिं बि ज़ाल खां इजाज़त न वरिती पर उहो इंसाफ़ त कंदा हुआ इंसाफ़ कंदा आहियो इहो लिखियलु आहे क़ुर इहो त आहे, पहिरियों शर्त इहो आहे। हा इंसाफ़ न करे सघो त हिकिड़ी काफ़ी आहे माना उन्हनि खे हिकु जेतिरो टाइम बि ॾियो टाइम बि ॾियो हिकु एतिरो नान नफ़को बि ॾियो पूरो ॾियो हा उन्हनि सां बाक़ाइदे ॾींहं तय कयो रातियूं तय कयो जीअं नबी सलाह वसलम जन कंदा बिल्कुलु हिकु राति हिकु घरवारी ॾे वेंदा उजरे उन्हनि जहिड़ो इंसाफ़ त कोई यानी नथो करे इंसाफ़ कोई नथो अहिड़े नमूने सां सहाबा कनि पिया बिल्कुलु अहल बैत किराम कनि पिया खुलफाए आज़म जेके आहे उहे बि कनि पिया इंसाफ़ कनि पिया हा ऐं पर हिन वक़्तु इंसाफ़ नज़र नथो अचे वॾा वॾा नेक माण्हू बि नज़र अचनि था पर उते इंसाफ़ नथो नज़र अचे हा जंहिंजे पर करे जेके हाणे असांजूं जेके अधु भेणरियूं उहे जिन खे थोरो ख़दशो आहे त मुंहिंजो मुड़ुसु ॿी शादी कई आहे या करणु थो वञे त उहे केस करे सघनि थियूं केस करे सघनि थियूं अंग्रेज़ी कानून जे हिसाब सां अंग्रेज़ी कानून जे हिसाब सां जे निकाह नामो हथ अची वञे शर्त इहो आहे FIR करे सघे थी मूंखां बग़ैर पुछण जी शादी कई थी शादी वञे जो कयईं पोइ उन 6 महीना सज़ा आहे अच्छा हा फैमिली कोर्ट में हली वञे तॾहिं बि ठीकु आहे अच्छा ज़ैफ़ा साईं काॾों राज़ी थींदी त मुड़ुसु मानी ॿी शादी करे इस्लाम इजाज़त ॾिए थो माई इजाज़त न ॾींदी खोड़ मायूं इजाज़त ॾींदियूं जिन खे औलाद नथी थिए हथ सां कराईंदियूं शादी ऐं जिन मायुनि में बीमारी आहे उहे हथ सां कराइनि थियूं पर उन में बि मुंहिंजो एक्सपीरियंस आहे ईअं हिकिड़े माण्हू लाड़काने जे अंदरि में उहो हथ सां शादी कराई ज़ाल मुड़ुस खे जॾहिं उन ज़ाल सां प्यारु घणो पियो करे हसीन जमीली अचे फिरी बीह रही त मां त चई त एतिरो टाइम मूंखे बि ॾींदे
ये पहिरियों तूं चओ मां बीमार आहियां, हाणे वरी केसेस अचनि पिया। अचनि था, कोर्ट में बि अचनि। मां हैदराबाद खां लाइव कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सौरभ भाई कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? साईं ख़ैर ठीक ठाक। केरु आहे असां सां गॾु साईं? साईं मंज़ूर मेमण हैदराबाद मां ॻाल्हायां थो। जी साईं जी, छा चवणु चाहींदा? हा, जज साहब खां सुवाल आहे जी जी। त कुझु माण्हू इहो चवनि था त भई का बि प्रॉपर्टी करोड़ रुपए जी आहे, जी कंहिं मिसाल हिकिड़ो कंहिंखे 4 पुट हिकिड़ी न्याणी आहे, जी। त पुट जा 2 हिसा, न्याणी जो हिकिड़ो हिसो। जज साहब चयो त भई 4 आना न्याणी जा, 12 आना छोकिरनि जा। हा। ऐं असां इहो ॿुधो आहे त भई वाइफ जो इन में हिसो थिए थो, वाइफ जो बि तो इन जी थोरो वज़ाहत जेकॾहिं कराईंदा त महिरबानी थींदी। जी जी ठीकु आहे साईं मंज़ूर मेमण सही, साहब। बिल्कुलु। वाइफ जो जेको हिसो थिए थो उहो 2 आना थिए थो। 2 आना थिए। हा। ऐं उन मां जेका ऐं धीअ जॾहिं मरी थी वञे माई जी। त पोइ मर्द त पोइ वरी अठोग थो थिए। अच्छा। हा, डिफरेंट आहे। पोइ 8 आना उन जो हा, अठोग थींदो। अठोग 8हों हिसो मिलंदो। 8हों हिसो। अच्छा। अठोग जो मक़सदु आहे 8हों हिसो हुनखे मिलंदो। अच्छा। बाक़ी जेकॾहिं जीअरे डिस्ट्रीब्यूशन करे थो, बाक़ी हाणे पंहिंजे मर्ज़ीअ ते वाइफ खे जेतिरो ॾेई सघे। असांजे दोस्त चयो त केतिरो ॾे, पंहिंजे मर्ज़ीअ सां। त मुड़ुस जी मर्ज़ी आहे, सॼो ॾेई छॾे। घर ई ज़ाल जे नाले ते करे छॾे, खोड़ कंदा आहिनि। बाक़ी न त मरी वञण खां पोइ अठोग, जीअरे हुनखे 2 आना मिलंदा। अच्छा। हा। ऐं उन औलाद मां जेकॾहिं उनखे पुट आहिनि त उहो ओतिरो उन पुटनि खे त ओतिरो हिसो मिलंदो, होॾो न्याणियुनि खे हिसो मिलंदो। छो त लॉ ऑफ इनहेरिटेंस मौजूदु आहे, उहा असांजी इक्वल आहे टू इस्लामिक लॉ। बिल्कुलु। इस्लामिक लॉ सां टेली करे थी। अच्छा। जीअं इस्लामिक लॉ आहे, मोहम्मडन लॉ, जी जी। उन में विरासत जी लॉ लिखी पई आहे। अहिड़े नमूने सां असांजो जेको मुस्लिम फैमिली लॉ आहे, अंग्रेज़ी कानून आहे, उन अंग्रेज़ी कानून बि उन सां टेली थो करे। माशाल्लाह। हा। अली जान साहब, तव्हांजो कहिड़े शहर सां तालुक़ु? बेग सर दादू मां आहे। बेसिकली दादू जा? जी जी। वाह वाह, दादू में आहे जादू। जादू। ऐं दादू मां केतिरा ई सिंगर जेको आहे सो मशहूरु थिया, सीनियर, जिन में सरे फ़हिरिस्त मंज़ूर सखीराणी साहब, माशाल्लाह। जी जी। उहो त ईअं सम्झो राग जी अकेडमी आहे। बिल्कुलु। ऐं बशीर सोलंकी थिया, ॿियो हिकिड़ो दोस्त आहे बालक सिंधी। बालक सिंधी असांजो पुराणो दोस्त। ॿियो बि हिकिड़ो छोकिरो आहे सजाद सोलंकी, ॾाढो सुठो ॻाए पियो। तव्हां कंहिंखे ॾिसी करे शौक़ु थियो तव्हांखे? सर सीनियर मैडम आबदा परीन थी, मारी क्लासिकल घणो ॿुधंदो आहे। अच्छा जी। उस्ताद बड़े गुलाम अली। अच्छा अच्छा, वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां नौजवान जो क्लासिकल राग तरफ़ बि लाड़ो आहे। हाणे कहिड़ो असांखे कलाम ॿुधाईंदो? राणल तो बिन राग राणे में आहे। राणल तो बिन राति मूंखे वेठे वरे लंघे विया। जी। वाह वाह, राणे जो टाइम त न आहे पर तव्हां ॻायो, तव्हां ते असर थी वेंदो सर। लगे व्या मूंखे वेठे बरह लगे व्या, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात। मूंखे वेठे बरह लगे व्या, मूंखे वेठे बरह लगे व्या, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात, राणल तो बिन रात।
कजा कंवल चुंडी दस का कजा कंवल चुंडी दस का कजा हो बिरहूं फुटी बिर बात मियाँ हो बिरहूं फुटी बिर बात मियाँ मुखे बैठे वर हलंगे व्या मुखे बैठे वर हलंगे व्या राणल तो बिन रात राणल तो बिन रात राणल तो बिन रात राणल तो बिन रात अदियूं शाह लतीफ़ चे लालों लाल लतीफ़ चे अदियूं शाह लतीफ़ चे लालों लाल लतीफ़ चे हो दातर दी दुम दात मियाँ दातर दी दुम दात मियाँ मुखे बैठे वर हलंगे व्या मुखे बैठे वर हलंगे व्या राणल तो बिन रात 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 माशाल्लाह साईं राणल तो बिन रात मूंखे वेठे पेट्रोल घणे लीटर आहे? साईं पेट्रोल माशाल्लाह ताज़ो राति 30 रुपया वधियो आहे जे ज़हन में कोई सवाल आहे त साईं असां वटि वेठो आहे अलीजान सवेर असांखे ॿुधायो राणो किथे किथे राति बि हूंदी हिते कंहिं मुल्क में राति हूंदी त उन जे हिसाब सां राणो बि सही थी वियो या को कमरे में ऊंदहि में सुतो पियो हूंदो हा अञा ताईं सुता पिया हूंदा आहिनि घणा हा त उहो राणे खे सम्झी वेंदो हा बिल्कुलु उहो सम्झी वेंदो राग जी सिख्या वठो था बाक़ाइदे जी सर प्रॉपर उस्ताद त न आहे घंटो जीअं ॿधबो आहे पर अच्छा। ईअं माना मुंहिंजी पवंदा त आहिनि सीनियर उन्हनि खां पुछंदा आहियूं न हूअं उस्ताद त कयो त सुठी ॻाल्हि जी सर कंदासीं इंशाल्लाह सोचियो उस्ताद को ॾिसो तमामु घणा उस्ताद घुमंदा था वठनि बिल्कुलु कोई न कोई करे छॾियो जी सर। हुन खां गानो ॿधाए छॾियो उस्ताद ज़रूरु असांखे बि चवंदा आहिनि ॿियो उस्तादो राग ई चङो ई न हा बिल्कुलु हा तव्हां हर भरू ॻाल्हाए थो सही विच में माना त सलाह त ॾींदासीं वेठा आहियूं विच में तव्हां कचहरी पुछो ई मसइले जो कोन हल था। थी वियो हाणे दिलि ख़ुशि असां थी वई वटि आहे सलाह मशवरे जे लाइ एॾो सीनियर वकील वेठो आहे असां वटि साईं हाणे जान छुटी पवंदी साईं खे 2 लख मां ॾींदुसि मुंहिंजी जान छुटी वेंदी इनशाअल्लाह तव्हांखे मां वकील बि लेडी ॾींदुसि पंहिंजी जूनियर ॾींदुसि हा ईअं न? छोकिरी ॾींदुसि उहा केस तव्हांजो हलाईंदी उन छोकिरीअ सां मुक़ाबिलो कंदी सम्झाईंदो पोइ अञा भलो थींदो पोइ सोरा मां ॿाहूं थो ॿधायां मां वरी तौबा कई लव मैरिज खां पोइ मुंहिंजी अरेंज मैरिज तूं कराए मां करायां मां मैरिज ब्यूरो खोलियो साईं एटीसी कोर्ट जेका आहे जी सर उहा केतिरनि ॾींहंनि ताईं पाबंद आहे त फ़ैसिलो ॿुधाए सर हूअं त असांजे जेके डायरेक्शनियूं हुयूं त विदिन 1 मंथ फ़ैसिलो कयो ॾियणो आहे पर हाणे एटीसी कोर्ट मजबूर आहे हाणे असांखे पहिरियों कानून मुताबिक़ मुलज़िम खे पकिड़िणो आहे उहो पकिड़िजी चालान थी वियो हाणे कानून मुताबिक़ असांखे हुनखे कापियूं ॾियणियूं आहिनि केस जूं वरी हुनखे टाइम ॾियणो आहे त उहो बि पढ़े उनजे ख़िलाफ़ु वरी चार्ज फ्रेम कयूं उहा चार्ज फ्रेम थींदी उन खां पोइ नोटिस निकिरंदा गवाहनि खे तव्हां अचो हाणे हिकिड़े ॾींहं में सभु गवाह नथा थी सघनि छो त नंबर ऑफ विटनेस लिखंदा आहिनि 12 15 20 बि कोई अहिड़ा वॾा केस हूंदा आहिनि त हाणे उन्हनि विटनेस खे आईओ त आहे ई आहे पुलिस वारो इन्वेस्टिगेशन ऐं जंहिं FIR दाख़िल कई उहो बि पुलिस वारो आहे ई आहे 2 ॼणा त इहे आहिनि ईंदा हाणे असांखे मशीर खपनि गवाह खपनि उन्हनि सभिनी खे एग्ज़ामिन करण जे लाइ
जज साहब जे लाइ वॾी डिफिकल्टी आहे। इन जे करे 3 कलाक वकील साहब सुवाल थो पुछे हिकिड़े गवाह खां, 3 कलाक। इवन असां ई पुछंदा आहियूं। कल्ह बि हिकिड़ो केस हो, जज साहब 3:30 बजे थकिजी पियो, माना उन में सिविल केस हो, थकिजी पियो त उहो माण्हू जेको आहे उहो रोई पियो, माना जेको विटनेस हो कि मूंखे रोज़ो आहे, रोज़ो आहे त पोइ तो आएं कोर्ट में, माना इहे वकील साहब मामले खे डिघो कनि था न, त जज छा कंदो? त इन करे डिसाइड 2-3 महीननि में करे थो विझे, अच्छा कॾहिं कॾहिं त हफ़्ते में बि थी थो वञे। सालनि जा साल गुज़रींदा वञनि साईं। सालनि जा साल त विच में ॿियूं अचनि थियूं ॻाल्हियूं। हाणे जवाबदार जे ख़िलाफ़ केस हली वियो, 2 शायदि हली विया। इन द मीन टाइम जेको रूपोश हो उहो पकड़िजी वियो। हाणे जंहिं रूपोश पकड़िजी वियो त केस रिवर्स बैक थी वियो, अच्छा चार्ज फ्रेम थींदी वरी ॿीहर इन्हनि ॿिन्ही जे गॾु, वरी विच में 3 मुलज़िम पकड़िजी वियो, वरी उन 3 मुलज़िम जे लाइ वरी चार्ज फ्रेम थींदी, वरी गवाह ॿीहर थींदा। असां वटि साईं केतिरा ई केसिस अहिड़ा ॾिठा विया आहिनि जेल में माण्हू पिया हूंदा आहिनि जिन खे को वकील ई न मिलंदो आहे। उन जे लाइ कानून आहे, अच्छा सरकार जो कानून आहे। मर्डर केस में सरकारी वकील ॾींदा आहिनि उनखे? सरकारी वकील उनजी फी जेका आहे गवर्नमेंट भरींदी। अच्छा हा, कानून आहे। उनखे पापर वकील ॾिबो आहे, उनखे चइबो आहे पापर एडवोकेट, ऐं पंहिंजो उनखे उहो ॾिबो आहे त उहो केस हलाईंदो बिल्कुलु। हा, उन तरफ़। पर हाणे पापर वकील सुञ ते बुख ते कहिड़ी महिनत कंदो, पोइ उहो ग़रीब उहो मुलज़िम बि उन मां तंग हूंदो आहे, ऐं उहो वकील बि मुलज़िम मां तंग हूंदो आहे। उहो बार बार घुराईंदो, बाबा मुंहिंजे केस ते छा कई, आॾी पुछा सुठी न कई थी, भला छो नथो करे, अचे छो नथो, माना फी त हुनखे मिली कुझु कोन। त इन करे बहितर इहो आहे त मुलज़िम जेको आहे पिनी सिनी बि वकील खे पैसा ॾे, पैसा ॾे, पैसनि खां सवा कमु न हलंदो। अक्सर वकील असां ॾिसंदा आहियूं जेके ऐलान कंदा आहिनि असां हिननि जो केस बग़ैर कंहिं फीस जे वेहण लाइ तयारु आहियूं। असुल छा आहे त कुझु आहिनि NGOs जा माण्हू, NGOs उन्हनि खे पैसा ॾियनि, फंडिंग कंदी आहे, फंडिंग करे। तव्हां इहो हा, विड़ो केस, पोइ त उहे विढ़ंदा। अच्छा बाक़ी जंहिंखे NGOs जो वकील न आहे त उहो मुफ़्त में छड़ो ऐलान आहे उनजो ख़ाली। पोइ माण्हूअ खे या त ॿिए नमूने सां ख़र्च में हिन हुन में माण्हूअ खे फुरे वठंदो, बाक़ी हो पंहिंजो काॾों आणींदो ख़र्च। यानी ATC कोर्टूं असांजूं 2 कोर्टूं आहिनि क्लिफ्टन ते, 18 कोर्टूं आहिनि असांजूं सेंट्रल जेल ते। हाणे जेकॾहिं माण्हू सिटी कोर्ट मां हाई कोर्ट मां ओॾे वञे त पंहिंजो 500,000 जो तेल त साड़ींदो न, ऐं वकील पापर हुजे त इहो एॾे छो वेंदो, जे वेंदो त वरी कुझु पुछंदुसि कोन। माना अहिड़े नमूने सां NGO जी जेकॾहिं हुनखे मदद हूंदी या ॿियो को मुखैर हज़रात आहिनि उन्हनि जी मदद हूंदी त उहो वकील सही नमूने सां केस लड़ंदो। इवन घर खां कोर्ट ताईं अचण ताईं बि 500 रुपयो तेल ख़र्च थिए थो। पर जेकॾहिं गुलशन हदीद जो वकील साहिबु आहे, सचल ॻोठ जो वकील साहिबु आहे, इहो त 1000 रुपयो तेल साड़ींदो रोज़। अच्छा साईं, वकील जी जेकॾहिं फीस तइ थी थिए हिकिड़ी, मिसाल के तौर 2 लख रुपया मां वठंदुमि हिन केस जा, ऐं तोखे केस खटराए ॾींदुमि, जे हाराए बि वञे त फीस त हुनखे मिलंदी न? फीस वकील साहिब खे मिलंदी। हाराइण जो ठीको न आहे। को बि वकील साहिबु ईअं न चवंदो आहे तोखे मां आज़ादु कराईंदुसि। अच्छा बाबा मां कोशिशि कंदुमि त तोखे मां हिन केस मां भरी कराए, बाक़ी ठीको कोई बि कोन्हे। पोइ जेके वरी ठेकेदार आहिनि उन सां झगड़ा थियनि पिया त बाबा तूं ज़िमो जो खयों हो त 2 लखनि जे बजाए 10 लख वरितई, पोइ जीअं बि यूटिलाइज़ करें तूं त मां त उहो ई टंगिजी वियुसि। पोइ उन वकीलनि खे ॾियणी पवंदी फीस वापसि। अच्छा हा, तव्हां तक़रीबन केतिरा केस खटिया आहिनि? केस जाम खटिया आहिनि, कुझु न बि खटंदा आहियूं, छो त केस जी नोयत हूंदी आहे। ऐं माशा अल्लाह जेको क्लाइंट ईंदो आहे उनखे चवंदा आहियूं त बाबा असांजो कमु आहे माली धाक में ॿूटियां कनूं पाणी ॾियणु, पोइ फुटनि या न फुटनि ए में ॾे मौलादा कमु। असांजो कमु आहे दलाल ॾियणु, दलाल ॾियणु, सही नमूने सां केस खे पढ़ी परसू करणु, कानून पेश करणु। हाणे जज साहिब जो कमु आहे फ़ैसिलो कहिड़ो थो करे, जे ग़लति करे थो त उहो टंगियो पियो हूंदो अलाह वटि। बिल्कुलु। ऐं असां महिनत नथा कयूं त असां बि टंगिया पिया हूंदासीं। जेकॾहिं असां ॿी धुर सां मिली था वञूं त उहा धार ख़्वारी आहे, त इन करे महिनत करणी आहे। महिनत करणी। अच्छा साईं, जीअं हर प्रोफेशन में प्रोफेशनल जेलिसी हूंदी आहे हिकिड़ी, वकीलनि में बि हूंदो आहे? आहे, बिल्कुलु आहे, 100% आहे। अच्छा, इन जे करे आहे त मिसाल जज साहिबु कंहिं वॾे वकील खे रिलीफ ॾिए थो, नंढो वकील वीचारो उथे थो उहो रहंदो ॻाल्हाए थो खाए, माना उहो ईअं मोटी थो अचे त उहो त वकील त हुन ते सड़ंदो। या वरी वकील वञी हुनखे चवंदो यार कहिड़े वकील कयो अथई, कहिड़ो इहो तोखे माराईंदई। या वरी अहिड़ा क्लाइंट जेके वॾनि वकीलनि जा क्लाइंट आहिनि, उहो को नंढो वकील केस खणी थो वेहे त वॾो वकील काढबो, हुनखे चवंदो तूं एॾो मुतवर थी तूं वरी केस विढ़ंदे। इहो या पाड़े में ॾिसंदा त हे अॻु में मुंहिंजो क्लाइंट हो वरी हिन वकील ॾे छो वियो। इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं। अच्छा, अक्सर असां ॾिठा आहिनि वकील अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त असां ज़िंदगी में कॾहिं कोई केस हारायो ई न आहे,
ऐं इहो बि मां केस खटी रहंदुसि। न इहो ग़लति आहे। केस ॾिसो न, मेरिट्स ऑफ दी केस जेके आहिनि, फैक्ट्स ऑफ दी केस जेके आहिनि डिफरेंट आहिनि हर केस जा। त कॾहिं कॾहिं वकील पंहिंजी अना में बि अची वेंदा आहिनि। अना में तकबुर अज़ाज़ील राखवार कर्द बज़िंदान लानत गिरफ़्तार कर। अज़ाज़ील खे तकबुर ख़राब मारायो बिल्कुलु। हा, उन अलाह चयो फसजुदू, सभु सजदो कयो इला इब्लीस न कयो, मारिजी वियो। त इहे जेके चवनि था इहो तकबुर आहे। त मां खटी रहंदुमि न, इहो ईअं न केस, आहे। अॼु ताईं कोई केस न हारायो ईअं न आहे। तव्हां ॾिसो वॾा वॾा वकील आहिनि, सुप्रीम पोइ उहो ई कोर्ट किरंदो उन्हनि जे- ऐं सुप्रीम कोर्ट उन्हनि जे ख़िलाफ़ पई करे, हा ऐं उहे करोड़ा रुपया फ़ीयूं पिया वठनि। बिल्कुलु। ईअं न आहे। केस जा फैक्ट्स आहिनि, मेरिट ते अचे थो नथो अचे, जज साहिब त कानून खे ॾिसंदो न, बिल्कुलु। कानून जे ज़िमरे में अचे थो या नथो अचे। वकील जी याददाश्त सुठी हुजणु ज़रूरी आहे। उहो थी वेंदी आहे। इन जे आर्टिकल सां करे यादि करणा पवंदा उहो आहिनि। इन जे करे थी वेंदी आहे त राति ॾींहुं वकील जो कमु ई किताब पढ़णु आहे। लाज़ पढ़े थो मुख़्तलिफ़। ऐं हूअं बि तव्हां ॾिसो त हिकिड़ो शेर आहे त कलम गोजत किमन शाहे जहानम, कलम कशरा बदौलत में रसानम। कलम चवंदो आहे मां सारे जहान जो सरदार आहियां, जेको मूंखे छिकींदो मां हुनखे दौलत में छिकींदुसि। दौलत जूं ॿ डेफिनेशन आहिनि, हिकु इल्म जी दौलत पहिरीं ऐं ॿी दुनियावी दौलत। हाणे इहो वकील जेको राति ॾींहुं किताब पढ़े थो ऐं फाइल खे सॼे खे यादि करे थो, तव्हां असांजे ऑफिस में ईंदो ॾिसंदो हेॾा हेॾा थुल्हा फाइल। हा साईं वॾा। हाणे इन्हनि सभिनी खे 4-4 कलाक पढ़णो आहे न, त पोइ अलाह साईं इन कलम छिकण जे करे, इन नोट्स लिखण जे करे, इन ड्राफ्ट लिखण जे करे अलाह साईं ॾिए थो। हूअं कॾहिं ईअं थींदो आहे जज कंहिं वकील खां सलाह मशवरो वठे चेंबर में घुराए? बिल्कुलु 50% थींदो आहे। अच्छा। वकील होशियार पिया आहिनि ऐं पंहिंजो उन्हनि खां या जेके रिटायर जजिस आहिनि, उन्हनि खां पुछंदा आहिनि सलाह मशवरो। जूनियर जजिस आहिनि, यार इन केस में उहे फाथो आहे। असांखां ई पुछंदा आहिनि ऐं उन्हनि खे पर सुठे नमूने सां ॿुधाईंदा उहो आहियूं। पुछणु घुरिजे। त उहो जेको महसूस बि न करे त मां हुनखे को अहिड़ी सलाह थो ॾियां जो मां हुन खां सुपर आहियां। ऐं पुछणु घुरिजे न। पुछणु घुरिजे। पुछणु घुरिजे। पुछणा न मुंझणा, डिस्कस करणु खपे। डिस्कस सही। त यार हे केस आयो आहे। तुलबुल इल्म इलल महद इलल लहद। बिल्कुलु। पींगे खां वठी क़ब्र ताईं इल्मु त सिखणो आहे, उहो जज हुजे या वकील हुजे। छो जो उन्हनि जी ज़िंदगी में थी सघे थो अहिड़ो केस आयो हुजे। खोड़ खोड़ इहे सलाहूं वठिबियूं। सीनियर वकील खां को जज जेको जूनियर आहे त उन खां पुछी सघे ऐं थो। वरी जज पंहिंजे सीनियर जजिस खां बि पुछंदा। अच्छा। असां बि नौकिरी कई, पोइ जॾहिं मुंझी पवंदासीं केस में त भला वकील खां शर्म में न पुछंदासीं त मतां सम्झे जज नथो ॼाणे, जज मूंखां थो त पोइ पुछे। पंहिंजे सीनियर वकील खे जज खे फ़ोन कंदा अच्छा। त साईं भला हाणे हिन मसइले मुंझी पियाऊं, हाणे छा थिए। पोइ वरी थोरो पुछंदो, ॿुधाईंदो भई हीअं कर। साईं लाड़काणे खां लाइव कॉल आहे असां मोहम्मद यामीन जी। साईं अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। सर पुछायो खैरा। टीवी जो आवाज़ साईं म्यूट करे छॾियो। तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया, तबियत ठीकु आहे? जी जी सर खां सवाल करिणो आहे हिकिड़ो सर मूंखे। जी वकील साहब खां साईं जी जी सर। छा पुछणु चाहींदव? सर इहो पुछणु चाहियां पिया सर, असांखे सर 4.5 जरे ज़मीन आहे पंहिंजी। अच्छा। ऐं असांजी ॾाढी थी वई आहे फोत। अच्छा, ॾाढी फोत थी वई आहे। जी असांजे वालिद साहब कया हिसा 3। अच्छा। त उन्हनि पंहिंजे भाइरनि में हिकु 1.5 जरे तक़सीम कयो। अच्छा। त हाणे 12 वेसा अलॻि हुया, हुन खां उहे ॾाढी ॾेई वई मूंखे। त उहे हाणे मुंहिंजो सौटु मूंसां फॾो करे थो त उहा ॾाढी तोखे छो ॾेई वई आहे, मूंखे छो न ॾेई वई आहे, त उन्हनि जो इहो फॾो करणु ठहे थो या न? बाबा असुलु मसइलो इहो आहे त जेकॾहिं ॾाॾीअ जो खातो आहे ऐं तव्हांजे वालिद साहब उन खाते खे ग़लति तब्दील करायो आहे, सही नमूने सां तपेदार खां हिसा न लिखाराया अथई, त पोइ तव्हांजे वालिद साहब जो क़सूरु आहे। ऐं जेकॾहिं खातो ई तव्हांजे वालिद साहब जो आहे पर उन सही डिस्ट्रीब्यूशन न कई आहे त उनजो बि क़सूरु आहे। छो त इहे कागज़ी कम आहिनि, जेकॾहिं जेतिरो हिसो जंहिंजो आहे उनखे ॾियणो आहे कानूननि, ऐं जेको घुरे थो जेकॾहिं विरासत में उहा अचे थी माई या मर्द त उनजो हक़ु आहे त उनखे हिसो ॾिजे। जे न ॾिबो त कानून में उहो ॾोही थींदो। छो त असांजो सिविल कानून आहे, कानून पंहिंजो कोर्टूं मौजूदु आहिनि, जेकॾहिं न त उहो कोर्ट हली वेंदी, वरी उहे खाता ग़लति सभु कैंसिल थी वेंदा। त इन करे बहितर इहो आहे त हिसो बराबरीअ सां ॾिजे। 4 जरे बि साईं ज़मीन जेतिरो बि हुजे, 4 जरे में बि क़ीमती आहे। 4 जरे में 10 लख त जरेब हूंदो। लाड़काणे में 10 लख त जरेब हूंदो। मां मथे हुजे मथां अञा बि वधीक हुजे। त
तंहिंजे करे बहितर इहो आहे त हिसो सभिनी खे विराए ॾिजे, न ॾिबो त कोर्टूं वेठियूं आहिनि, वकील साहिबु करे वेंदो, सभिनी खे नोटिस थींदो। हाणे साईं छोकिरो जेको चए पियो त सोट जेको आहे उहो मूंखे चए थो तोखे छो ॾेई आहे, मूंखे छो न ॾेई आहे। सोट जो पीउ बि त ॾाॾीअ जो आहे न, हा सोट जो पीउ बि त ॾाॾीअ जो पुटु आहे उनजो न। पुटु आहे। हाणे जे ॾाॾीअ जो खातो आहे त उहो सोट जेको आहे, हाणे वरी इहा वरी अञा ॿी ॻाल्हि थी अचे। हाणे ॾाॾी जीअरी आहे, ॾाॾीअ जे मौजूदगीअ में संदसि हिकिड़ो पुटु मरी वियो त उनजो कोई हिसो कोन्हे, उनजा जेके पोटा आहिनि उहे नथा वठी सघनि, उनजा पुट नथा वठी सघनि, ॿार नथा वठी सघनि। अच्छा छो त अबो जीअरो आहे, जीअरो आहे, ऐं उनजे मौजूदगीअ में के पुट मरी था वञनि अच्छा त पोइ उन्हनि जी औलाद नथी वठी सघे। जेकबाबाद का साईं लाइव कॉल आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं केरु आहे असां सां गॾु जेकबाबाद खां? अमानला सरकीर रिटायर सुपरिटेंडेंट सेशन कोर्ट जेकबाबाद। माशाल्लाह साईं। जी साईं वेठो आहे साईं असां वटि जज साहिबु माशाअल्लाह ॻाल्हाइनि। अमानला खान हा जज साहब मैं रिक्वेस्ट करनी है सर, असांजो जेको ग्रुप इंश्योरेंस जो मसइलो अञा ताईं उहो केतिरा ई साल थी विया आहिनि, सीएम साहब वटि, फिनांस वटि, कॾहिं किथे उनजो मसइलो अञा ताईं हल न थियो आहे। महिरबानी करे असांजो हल अमानुल्लाह साहब, तव्हांजी महिरबानी। ग्रुप इंश्योरेंस जेको आहे उहो गवर्नमेंट ऑफ सिंध कैबिनेट डिवीज़न में हाणे पेंडिंग आहे, ऐं खोड़ पिटीशनियूं जस्टिस सलाहुद्दीन पंवर साहब जी DBA डिसमिस करे छॾियूं आहिनि इन पॉइंट ते। अच्छा ऐं खोड़ पिटीशनियूं कल्ह टियों ॾींहुं मुंहिंजी बि हिकिड़ी पिटीशन हुई हाई कोर्ट में, ऐं उहा एजेंट थी वई, उहे पेंडिंग आहिनि। सिर्फ़ु इन जे त फाइनेंस डिवीज़न खे लिखी छॾियो अथऊं त हिननि खे ग्रुप इंश्योरेंस ॾियो। हाणे जे फाइनेंस डिवीज़न अप्रूव करे छॾियो त इहे सभिनी जा कम थी वेंदा थ्रू आउट सिंध ऐं थ्रू आउट पाकिस्तान। जे उन्हनि न ॾिनो त खोड़ पिटीशनियूं, तव्हां बि हिकिड़ी पिटीशन कयो, पर पिटीशन करण खां पहिरियों प्रॉपर चैनल पंहिंजे कंसर्न अथॉरिटी खे, जीअं तव्हां सेशन कोर्ट मां सुपरिटेंडेंट रिटायर आहियो त पंहिंजे AG ऑफिस खे बि ॾियो एप्लीकेशन, सेशन जज खे बि मूंखे ग्रुप इंश्योरेंस ॾियो। पोइ आफ्टर 1 मंथ तव्हां बि हिकिड़ी CP करे छॾियो। हे खोड़ CPयूं पेंडिंग आहिनि। तव्हांजी CP थींदी लाड़काणे में, जेकबाबाद वारनि। हा तव्हां लाड़काणे हाई कोर्ट में 2-3 जज हमेशह मौजूदु आहिनि, तव्हां CP कयो, इनशाला मसइलो हल थी वेंदो। वाह साईं, हिते वेठे वेठे तव्हांखे मसइले जो हल ॿुधाए छॾियो, मशवरो बि ॾिनई। अलीजान साहब तव्हां एजुकेशन केतिरी आहे तव्हांजी? त MA इंग्लिश कयो आहे मां। MA इंग्लिश कई अथव, अञा अॻिते बि पढ़ो पिया? न अॻिते फ़िलहाल त इरादो न आहे। अच्छा फ़िलहाल सिंगिंग तरफ़ तव्हांजो ॾाढो जी सिंगिंग क्लासिकल सिंगिंग उहा जी जी तमामु ॾुखी आहे, जी बिल्कुलु जंहिंजे लाइ सिख्या तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु बेसिक इहा ई मां आहे। इहो तव्हांखे मशवरो ॾींदुसि त सिख्या वठण जे लाइ हिते अकेडमी मौजूदु आहे। उस्ताद हनीफ़ लाशारी बिल्कुलु तमामु बहितरीनु क्लासिकल रागी आहे, बिल्कुलु उनखे तव्हां उस्ताद कयो पंहिंजो, या उस्ताद वाहिद लाशारी आहे, जी बिल्कुलु उन्हनि खां बाक़ाइदे प्रॉपर सिखो। बिल्कुलु त हूअं अक्सर नौजवान चवंदा न त की का अकेडमी कोन्हे, किथे सिखूं, किथे वञूं। न अकेडमीज़ त त हिते आहिनि, आर्ट्स काउंसिल में बि हिते सेखारनि था राग, बिल्कुलु हुन में क्लासिकल सेमी क्लासिकल सभु सेखारींदा। पॉप एक क़दर जो पॉप बि सेखारींदा। पॉप बि सेखारिनि बिल्कुलु। हालांकि पॉप सिंगर खे सिख्या जी ज़रूरत न हूंदी आहे, जी जी उहो जेको ॻाए हुनजी मर्ज़ी आहे, मर्ज़ी आहे। पर पोइ बि उन्हनि रखी आहे इहो त पॉप सिंगिंग बि हिकिड़ो मीडियम आहे, हुनखे बि ॻाइणु खपे। असां वटि हेॾो वेठो आहे साहिल, तव्हांजो मसइलो हल थी वियो आहे न साईं? बसि पोइ हाणे कीअं वेठा आहियो तव्हां? थी वेंदो, हल थी वेंदो। साईं वेठो आहे त मां वेठो आहियां, साईं सां गॾु वेंदुमि न मां, साईं सां सलाह मशवरो पहिरियों कंदासीं। तव्हांखे पैसा त मिलनि, न पैसा साईं मिलंदा सुभाणे 11 बजे राति जो। सुभाणे 11 बजे जीअं तव्हांखे मिलनि पैसा खणी अचो, वकील जी फ़ी अदा कयो, तव्हांजो केस क्विकली ऐं टॉप प्रायोरिटी ते असां हलाईंदासीं। इंशाअल्लाह कोशिशि कजो मुंहिंजो राति 12 बजे जान छुटे। 12 बजे न थींदी, ॾींहं जो 12 बजे थींदी, राति जो न थींदी। थोरी देरि गुज़री तव्हांजो टेम्पो चेंज थी वियो साईं, शुरू में ॿियो हुयो, साईं पहिरियों ॾुख हाणे ख़ुशी आहे। हाणे ख़ुशी आहे, आवाज़ बदिलजी वियो तव्हांजो। वाह हीअ छा था कयो? इहो जेको आहे साईं लाइव कॉल ते ॾिसूं था असां गॾु केरु आहे? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा सोराब, अब्दुल वाहिद थो ॻाल्हायां न्यूज़ सईदाबाद खां। जी जी साईं, न्यूज़ सईदाबाद खां कॉल कई आहे। अब्दुल वाहिद जी 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 साईं, छा चवणु चाहींदा? साईं आऊं साईं वकील साहब खे कुझु अर्ज़ु करणु चाहियां थो। जी जी उहो इहो त ॾिसो, असांजे बहिराड़ीअ जो वॾेरो ऐं चङो मुड़ुसु जेकॾहिं ॿ पाण में भाउर या दोस्त मिट माइट कंहिं ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कनि था त उन्हनि खे हिकिड़े ॾींहं जे अंदरि में 1 कलाक जे अंदरि फ़ैसिलो करे जेको आहे उहो खीर जो खीर ऐं पाणी जो पाणी करे उन्हनि खे सुलह कराए छॾियो। जंहिंजे लाइ असांजी मीडिया असां सभु उन्हनि वॾेरनि ते तनक़ीद कंदा आहियूं त इहे वॾेरनि खे कानून जीअं जेको आहे सो मामलनि में मुदाख़लत थो करे।
जॾहिं त कोर्टुनि में मिसकिन माण्हू साईं जन हाणे फरमाए चुका आहिनि त जेकॾहिं पैसो हुन वटि कोन्हे त सरकारी वकील हुनजी हिमायत नथो करे। मिसकिन माण्हू किथां वञे, उन खे इंसाफ़ किथां मिलंदो जंहिं वटि जेको न वॾेरे ताईं थो पहुचे, न कंहिं चङे मुड़ुस ताईं थो पहुचे, न कंहिं सियासी लीडर ताईं थो पहुचे, पोइ जेकॾहिं पटिशन दाख़िल थो करे त उनजी वकील साहब जी इंसानी हमदर्दाना तौरु उन्हनि वकीलनि ते कहिड़ो फ़र्ज़ु आहे, उनजे बार एसोसिएशन ते छा उन्हनि जे बार एसोसिएशन ते इहो फ़र्ज़ु नथो थिए इंसानी ऐं हक़ जे हवाले सां त हू कानून साज़ी कनि इदारनि ते इन लाइ प्रेशराइज़ कनि त बाबा हिन मिसकिननि खे आसान ऐं घर जे दहलीज़ ते बिना कंहिं ख़र्च जे इंसाफ़ कीअं पहुचाए। वाहिद साहब, अवां सच फरमायो त वाकई नेक मर्द हुननि खे हिकिड़े कलाक में खीर खंडु करे छॾनि था। इहे असांजे पाकिस्तान जे बि कंहिं इलाइक़नि में अहिड़ा कानून आहिनि जिते मसलिहती कमेटियूं बणिजल आहिनि, पर हिते असांजी मजबूरी इहा आहे त असांजो जेको कानून आहे उहो 1818 जो ठहियलु आहे। उन खां पोइ कानून न ठाहियो वियो आहे, लेंदी प्रोसीजर आहे ऐं वकीलनि जी इन में का बि कोताही कोन्हे। मजबूरी आहे असांजे प्रोसीजर जी, जजनि जी बि कोताही कोन्हे, छो त मजबूरी आहे प्रोसीजर जी। तरीक़ेकार ई अहिड़ो आहे त हिकिड़ो माण्हू केस करे, वरी उन जूं समनूं निकिरनि, वरी तामील न थिए, ॿीहर निकिरे, टीहर निकिरे, वरी पब्लिकेशन थिए अख़बार में, ऐं वरी उहो माण्हू अचे देरि सां वकालतनामो ॾिए, वरी दवा जो जवाबु ॾिए, वरी उहे माण्हू पंहिंजे उन हिसनि जे लाइ वरी बयान ॾियनि, गवाह ॾियनि। हिते असांजो तरीक़ेकार जेको प्रोसीजर आहे उनखे तब्दील करिणो पवंदो, पर उहो केरु करे? पार्लियामेंट कंदी। उन पार्लियामेंट में जंहिंमें असां जिन खे वोट ॾियूं था उहे वीचारा ॻाल्हाइण जहिड़ा आहिनि कोन, कुझु त अणपढ़ियल आहिनि, ऐं जे पढ़ियल बि आहिनि त मैट्रिक ऐं BA उन्हनि जे छोकिरनि ॾिनी आहे, त उहे असांजे इन प्रोसीजर खे घटि करण जे लाइ कंहिं बि अॼु ताईं न ॻाल्हायो आहे। ॻाल्हाइणो उन्हनि खे आहे। बिल्कुलु। त इन करे असां मजबूर आहियूं। कोड ऑफ सिविल प्रोसीजर आहे ऐं कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर आहे, ऐं ॿिया कानून आहिनि, स्पेसिफिक रिलीफ एक्ट आहे, कॉन्ट्रैक्ट एक्ट आहे, ॿिया फैमिली लॉज आहिनि, उन्हनि में प्रोसीजर आहे, उहो डिघो। उनखे असांजे पाकिस्तान में बिरयानी कोन्हे त उनखे तब्दील करे। हिकिड़े ई कानून शहादत तब्दील कयो वियो, लॉ ऑफ एविडेंस हिकिड़ो थुल्हो किताबु हो, उनखे बि ज़ियाउल हक़ तब्दील कयो, शरीफ़ दीन पीरज़ादे साहब वारनि खे विहारियईं, उन्हनि में नंढड़ो करे हिकिड़ो किताबु ठाहे ॾिनोसि। अच्छा। न त असां जे कंहिं बि हुकुमरान, मां अॻु में अर्ज़ु कयो त तालीम उन लेवल जी कोन्हे त कानून खे सम्झी सघे ऐं हिन कानून जे प्रोसीजर खे कर्टेल करे। इहो को असां वटि अहिड़ो माण्हू नज़र नथो अचे। तव्हां MP MNA अहिड़ो कयो जेको अमेंडमेंट कराए न, इवन वकील बि आहिनि, असेंबली में वकील मौजूदु आहिनि, पर उन्हनि इहा कॾहिं ॻाल्हि न कई आहे। इहो कहिड़ो कानून आहे, माना सम्झ में नथो अचे त कंहिं पाकिस्तानी शहरी ते जेकॾहिं FIR थियल आहे या कंहिं ॾोह में हू सज़ा काटे आयो आहे त हुनखे सरकारी नौकिरी नथी मिली सघे। सज़ा काटे आयो आहे त इन करे सज़ा, मिनिस्टर जेको आहे थी थो वञे, जेको सज़ा बि खाई थो अचे, जिते केस बि थियल आहिनि। मिनिस्टर नौकिरी न आहे, मिनिस्टर गवर्नमेंट जो मुलाज़िम न आहे। अच्छा। नुमाइंदो आहे, थोरे अरसे जे लाइ। हा, थोरे अरसे जे लाइ थी सघे। मिनिस्टर नौकिरी न आहे, मिनिस्टर नुमाइंदो आहे। नुमाइंदो हा, सरकारी नौकिरी न आहे। सरकार में त आहे न। सरकारी नौकिरी उनजी आहे जंहिंजो बाक़ाइदे गवर्नमेंट रूल्स ऐं रेगुलेशन तहत उनजी अपॉइंटमेंट थिए। अच्छा, पने आकिल खां काल आहे साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं TV जो आवाज़ घटि करे छॾियो न साईं, तव्हांखे डायरेक्टर साहब बि सम्झायो। जी हेलो जी साईं, छा चवणु चाहींदो? बाबा साईं, असांजो हिते रस्ते जो हिकिड़ो मैटर आहे। रस्ते जो? हा, रस्तो असांजो मंज़ूर थियल, उहो जेको आहे सो वरी उहा स्कीम माना नथी पूरी थिए। उन में असां CP दाख़िल कईसीं, उहा बि मेन CP जे नाले सां नोटिस वग़ैरह लिखनि पिया, जेका हिन वक़्तु वरी उहा जज साहबनि मेन पिटीशन उहा ख़तमु करे छॾी अथऊं। जेके अॻु में मुखालफ़ जो पिटीशनूं हलनि पियूं ख़तमु थियल आहिनि, जंहिंजा आर्डर बि थियल आहिनि, उहे बि असांजे हक़ में। अच्छा, तव्हां साईं उहे नालो साईं तव्हांजो? नालो तव्हांजो? मोहम्मद मिठल शेख बाबा। मोहम्मद मिठल शेख। जी जी, असां वटि जज साहब बि वेठा आहिनि। मोहम्मद मिठल शेख साहब, रस्तो जेको मंज़ूर थियो आहे ॾिसणो पवंदो त इहो जेको अप्रूवल आहे उहो कहिड़ी जॻह तां आहे, उहा ज़मीन कंहिंजी आहे, इहो इख़्तिलाफ़ हूंदो डेफिनेटली ज़मीन ते। जेकॾहिं ज़मीन वारनि मां विच मां रस्तो वञे थो, ज़मीन वारनि खे
मुआवज़ो न मिलियो आहे त इन्हनि खे चइबो आहे मुखालिफ़ धुर, उहे बि कोर्ट में विया हूंदा साईं मुआवज़ो त ॾियो। ऐं वरी ॿियो इहो थींदो आहे कॾहिं कॾहिं सुठी ज़मीन बाग़ वारी ऐं तमामु घरनि जे भरिसां उन ते इख़्तिलाफ़ु थींदो आहे, त इन करे इन में बहितर इहो आहे त वेही उन्हनि सां सुठनि नेक मर्दनि जे मार्फत उन्हनि खे मुआवज़ो त ॾियो न, सरकार खां वठी ॾियो, तव्हां न ॾियो, सरकार खां वठी ॾियो, उन्हनि खे कंपनसेशन मिले, रस्ते जो तव्हां रस्तो ठही वेंदो माशाअल्लाह, सरकार एप्रूव बि करे छॾियो आहे, त पर उन्हनि खे राज़ी त कयो न मुखालिफ़नि खे। मुखालिफ़नि जो मक़सदु आहे उन्हनि जी ज़मीन हूंदी, उन्हनि जा घर हूंदा, उतां ट्रैक्टर गुज़रंदा, बसूं गुज़रंदियूं, माण्हू मथां वेहंदा, उन्हनि जे ॿचड़नि ते ॾिसंदा, इहे डिफिकल्टियूं हूंदियूं। ऐं बाग़ हूंदो, उहे चवंदा हूंदा हिन पासे खां रोड कढो, इहो मसलियत सां थींदो ऐं कंपनसेशन सां थींदो। वेही ॻाल्हियूं वेही ॻाल्हियूं कयो पाण में, राजूणियूं MP MNA वॾेरे जे साम्हूं, तव्हांजो मसइलो इनशाला हल थी वेंदो। माशाल्लाह साईं, प्रोग्राम जा आख़िरी कुझु लम्हा आहिनि, कुझु घड़ियूं आहिनि, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्तु कढी असां वटि आया। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो दुनिया खे त ॾेई सघो। सर मैसेज दुनिया खे अहम इहो आहे त सभ खां पहिरियों तालीम ज़रूरी आहे, उहा दीनी ऐं दुनवी, छो त बे इल्म हरगिज़ नशुद ख़ुदा रा शुनास, सवाइ इल्म जे अलाह ताला खे बि माण्हू नथो सुञाणे सघे। अलाह छा आहे, मुहम्मद करीम छा आहे, असाबा छा आहिनि, इमाम सगुरा छा आहिनि, बेशक, या बुज़ुर्गान दीन अकाबिरीन हज़रात छा आहिनि, या दुनिया जा ॿिया माण्हू छा आहिनि। सभ खां पहिरियों तालीम, इन्हनि मोबाइलनि खे छॾियो, हर ॿार खे मोबाइल आहे, हर भातीअ खे मोबाइल आहे, इल्मु कोन्हे, इल्मु पिरायो, सभ खां पहिरियों इल्मु, अदब, वॾनि जो अदब कयो, अख़लाक़ियात हली वई आहे, उहा अख़लाक़ियात हुजणु खपे, इनशाला असांजी कामयाबी आहे। बिल्कुलु ॾाढो सुठो मैसेज तव्हां ॾिनो, इल्मु पिरायो, ऐं हुज़ूर साईं जी हदीस बि आहे, इल्मु पिरायो पींगे खां वठी क़बर ताईं। अली जान साहिबु असां सां गॾु आहे, त तव्हां आख़िर में कलाम ॿुधंदासीं। त नाज़रीन, इन ते असांजी सुबुह साण धरती जो मॉर्निंग शो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो आख़िरी गीत सां। ऐं सूमर ताईं ज़िंदगी रही त तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थींदासीं कुझु नवनि महिमाननि सां गॾु। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। आख़िर में वेंदे वेंदे अली जान साहिब जो कलाम। जी साईं। मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम, मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम, छा त चहिरो में सिल महताब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ। मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम, मुंहिंजा सुहिणा सनम रखई मौला भरम, छा त चहिरो में सिल महताब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ। वार कारी हर कारा कारा कारा, से त ॾाढा लॻनि था प्यारा प्यारा प्यारा, तुंहिंजा वार कारी हर कारा कारा कारा, से त ॾाढा लॻनि था प्यारा प्यारा प्यारा, आही नाज़ुक चेहरो गुलाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ। तोखे सजदा कयां पियो हर 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 हर, तोखे सजदा कयां पियो हर 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 हर, थोड़े ॾोह आहे या सवाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब आ, जानी वाहजो तुंहिंजो शबाब।
मुंजा सुहणा सनम रखई मौला भरम, मुंजा सुहणा सनम रखई मौला भरम। छात चेहरो मिसिल महताब आ जानी वाजो तुझो शबाब आ जानी वाजो तुझो शबाब। जवार करी हर कारा कारा कारा, से ॾाढा लगन था प्यारा प्यारा प्यारा। तुम जवार करी हर कारा कारा कारा, से ॾाढा लगन था प्यारा प्यारा प्यारा। आही नाजुक चेहरो गुलाब आ जानी वाजो तुझो शबाब आ जानी वाजो तुझो शबाब आ। मुंजा सुहणा सनम रखई मौला भरम, मुंजा सुहणा सनम रखई मौला भरम। छात चेहरो मिसिल महताब आ जानी वाजो तुझो शबाब आ जानी वाजो तुझो शबाब आ जानी वाजो तुझो शबाब आ जानी वाजो तुझो शबाब।